ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि। अंतर संपन्न करण जो साधन आहे तुरंत दान महापुण्य। मतिलबु बाबा ऐं असांजी आत्मा में जो बि अंतर आहे उनखे संपन्न ख़तमु करण जो साधन छा आहे? तुरंत दान महापुण्य। 8/11/1981 जा महावाक्य आहिनि। गुणनि जे सागर अव्यक्त बाप दादा चवनि था, अॼु बाप दादा सवेरे प्रातःकाल जी वतन जी बाप दादा ॿई जी रूह रिहान जे चित्र सहित कहानी ॿुधाइनि पिया। सोचो, बाप दादा सवेरे प्रातःकाल सुबुह जो बाप शिव बाप ऐं ब्रह्मा बाप मां जी जो रूह रिहान हली उन्हनि जी चित्रनि सहित कहानी ॿुधाइनि था। कहानी ॿुधण में सभिनि खे रुचि हूंदी आहे न। त अॼु जी कहानी छा हुई? ब्रह्मा बाप वतन जे बगीचे में सैर पिया करनि। ब्रह्मा बाबा वतन जे बगीचे में सैर पिया करनि। सैर कंदे वे साम्हूं केरु हुयो? बाप जे साम्हूं सिधा केरु रहंदा आहिनि? इहे त सभी सुठी रीति ॼाणंदा आहियो। केरु रहंदा आहिनि? ॿार। बाप ॿारनि जी माला सिमरन कंदा आहिनि न। कहिड़ी माला सिमरन कंदा आहिनि? गुणनि जी माला सिमरन कंदा आहिनि। गुणमाला। त ब्रह्मा बाप गुणमाला सिमरन करनि पिया। शिव बाबा ब्रह्मा बाबा खां पुछियईं, छा स्मरण करो पिया? शिव बाबा ब्रह्मा बाबा खां पुछियईं, छा स्मरण करो पिया? त ब्रह्मा बाबा चयईं, जो तव्हांजो कमु सो मुंहिंजो कमु। ॿारनि जे गुण मालाइनि खे ॾिसनि पिया बाबा। त सोचो तव्हां में कहिड़ा कहिड़ा गुण आहिनि। बाबा चईंदा आहिनि ख़ुदि खे बि पतो हुजिणो खपे कि हा, भले ई बाबा असां में गुण भरिया अथई, लेकिन असां कहिड़ा कहिड़ा गुण बाबा जा स्वयं में धारण कया आहिनि। त शिव बाबा ब्रह्मा बाबा चईं, जो तव्हांजो कमु सो मुंहिंजो कमु। ॿारनि जे गुण मालाइनि खे ॾिसनि पिया। शिव बाबा पुछियईं, छा ॾिठो? छा ॾिठो हूंदो? कोई ॿारनि जी सिर्फ़ु नेकलेस जे मुआफ़िक माला हुई। कोई ॿारनि जी पांव ताईं लंबी माला हुई, नेकलेस जेतिरी कंहिंजी पांव ताईं लंबी माला हुई। कोई ॿारनि जी कई लड़ियुनि जी माला हुई। कोई ॿारनि जी एतिरी मालाउनि सां सजियल हुआ जीअं मालायूं उन्हनि जी ड्रेस ठही वई, है न। कंहिंजी त सिर्फ़ु नेकलेस, ईअं गले में कोई पाईंदो न ईअं हार, कंहिंजी पेर ताईं हुई, कंहिंजी ॾाढी सारी हुयूं, कंहिंजी एतिरी सारी हुयूं कि उन्हनि जी पूरी उहो ड्रेस ई ठही वई मालायूं। ब्रह्मा बाप वैराइटी गुण मालाउनि सां सजे वे ॿारनि खे ॾिसी हर्षित पिया थियनि। ब्रह्मा बाबा वैराइटी गुण मालनि सां सजे वे ॿारनि खे ॾिसी हर्षित पिया थियनि। त हर हिकु पंहिंजी पंहिंजी गुणमाला खे ॼाणंदा आहियो? केतिरा सजियल आहियो? इहे पंहिंजो चित्र ॾिसंदा आहियो कि असां केतिरा सजियल सजायूं आहियूं, है न। सजे सजाया आहियूं असां गुणनि सां। ब्रह्मा बाप चित्र रेखा ठही चित्र खींचनि पिया। ब्रह्मा बाप चित्र रेखा ठही करे चित्र खींचनि पिया गुणनि जे अनुसार। जीअं भगत बि असांजे गुणनि अनुसार असांजा चित्र ठाहींदा आहिनि न, है न। जीअं गणेश जे चित्र जो हर
जो बि उन में आहे, वॾो पेट, वॾा कन, नंढियूं अखियूं, हर हिक जो अर्थ आहे। मतिलबु आत्मा में जो गुण आहे उहो चित्र जी रीति ठाहींदा आहिनि, है न। आत्मा में जो शक्तियूं आहिनि उन अनुसार उन्हनि खे अस्त्र शस्त्र बि ॾेई छॾींदा आहिनि। लेकिन ब्रह्मा बाबा असांजो ईअं चित्र न ठातो हुनई, है न। लेकिन जीअं बाबा चवनि था न कि ब्रह्मा बाबा चित्र रेखा ठही चित्र खींचनि पिया, अर्थात चित्र में तक़दीर जी रेखायूं खींचनि पिया कि असांजे गुणनि जे अनुसार असांजी तक़दीर केतिरी ऊंची हूंदी। तव्हां स्वयं बि स्वयं जो चित्र अर्थात तक़दीर जी तस्वीर खींचे सघंदा आहियो। तव्हां पंहिंजा गुण ॾिसो, सॼे ॾींहं में तव्हां कीअं हलंदा आहियो, केतिरो तव्हां धारणा मुहूर्त थी करे हलो था, केतिरो तव्हां सर्व शक्तियुनि खे धारण करे हलो था, उन अनुसार पंहिंजो चित्र खींचे सघंदा आहियो। जीअं कोई न कंहिं लेडीज़ खे ॾिसंदा अॼुकल्ह न हिते सोशल मीडिया में ईअं कई न चित्र ॾेखारींदा आहिनि न, भई हिकु नारी ॿाहिरि बि करे, घर जी बि करे, हुनजे मथां हीअ ज़िम्मेवारी, हीअ ज़िम्मेवारी, पोइ हुन अनुसार हुनजो चित्र खींचंदा आहिनि, है न। लेकिन उहो ज़िम्मेवारी त ॾेखारींदा आहिनि कि हिकु लेडीज़ जे मथां केतिरी ज़िम्मेवारी, लेकिन इहे न ॾेखारींदा आहिनि कि उहो हुनखे ख़ुशी उहो करे थी या चिल्लाए करे माण्हुनि खे ॿुधाए करे थी, है न। वाक़ई हिकु लेडीज़ जे मथां ज़िम्मेवारियूं त ॾाढियूं आहिनि, छो जो अॼुकल्ह त ॿाहिरि जॉब बि कंदी आहे, ज़रूरी न आहे पर माण्हू कॾहिं कॾहिं कंदा आहिनि। जीअं अॼुकल्ह हर हिक खे सेल्फ रिस्पेक्ट, इंडिपेंडेंट ठहिणो आहे, छो जी अॼुकल्ह हस्बैंड जो कोई भरोसो न हूंदो आहे, त बि उहो ॿाहिरि कंदे हुए घर जो बि कंदी, ॿारनि खे बि संभालंदी, हर महीने जो सूर बि सहन कंदी न। लेडीज़ खे त वरी हर महीने इहो बि करिणो पवंदो आहे न, है न, त बि उहो हलंदी रहंदी आहे। त इहे त ॾेखारे वठंदा आहिनि, चित्र त खीचे वठंदा आहिनि हिकु लेडीज़ खे इहो करिणो पवंदो आहे, लेकिन ख़ुशी करे थी या चिल्लाए करे थी या माण्हुनि खे डांटे मारे उल्टो सुल्टो चई करे थी, इहो बि ॾेखारिणो खपे, है न। छो कि सिंपैथी ईंदी आहे न सभिनि खे उन्हनि जे मथां, लेकिन एक्चुअल रियलिटी उहो पहिरों जी लेडीज़ हुई जो वीचारी मरी करे कंदी हुई, मतिलबु पंहिंजे सभु कुझु सहन करे मरी करे कंदी हुई। अॼुकल्ह जी लेडीज़ भले कंदियूं आहिनि, लेकिन हुन अनुसार चईंदियूं बि त आहिनि, है न। त ब्रह्मा बाबा ईअं तव्हां पंहिंजे गुण ॾिसो, तव्हां सॼो ॾींहुं सुबुह खां राति ताईं कीअं हलंदा आहियो, केतिरो बाबा जी श्रीमत खे फॉलो करे हलंदा आहियो, केतिरो धारणा मुहूर्त थी करे हलंदा आहियो, केतिरो सेवाधारी थी करे हलंदा आहियो। त स्वयं बि स्वयं जो चित्र अर्थात तक़दीर जी तस्वीर खीचे सघंदा आहियो, फ़ोटो खीचे सघंदा आहियो। फ़ोटो कढणु ईंदो तव्हांजो व ॿिए जो, पंहिंजो फ़ोटो खीचणु ईंदो, है न। त चेक करो, अॼु सॼो ॾींहुं जे हर ॻाल्हि खे यादि करो ऐं पंहिंजो फ़ोटो खीचो कि हुन समय मुंहिंजी स्थिति छा हुई, मुंहिंजा संकल्प कीअं हुया, मुंहिंजा बोल कहिड़ा हुया, मुंहिंजो कर्म कहिड़ा कीअं हुया। त बाबा चवनि था पंहिंजो फ़ोटो खीचणु ईंदो त अॼु वतन में बाबा सभिनि जो फ़ोटो ॾिसनि पिया, केतिरो वॾो कैमरो हूंदो, सिर्फ़ु तव्हां माण्हुनि जो न, सभी ब्राह्मणनि जो फ़ोटो हुयो।
मालाउनि जो श्रृंगार ॾिसंदे हुए कोई ॿार जी विशेषता छा ॾिठी? मालाउनि जो श्रृंगार ॾिसंदे हुए कोई ॿारनि जी विशेषता छा ॾिठईं बाबा? हर गुण हीरो जे रूप में वैरायटी रूप रेखा ऐं रंग वारो हुयो। हर रूप हीरो जे रूप में। बाबा चवनि था मालाउनि जो श्रृंगार ॾिसंदे ॾिसंदे कोई ॿारनि जी विशेषता छा ॾिठईं बाबा? हर गुण हीरो जे रूप में वैरायटी रूप रेखा ऐं रंग वारो हुयो। विशेष 4 प्रकार जा रंग हुया, जंहिंमें मुख्य 4 सब्जेक्ट्स जा 4 रंग हुया। हर गुण हीरो जे रूप में वैरायटी रूप रेखा जे ऐं रंग वारो हुयो। हर गुण त हुन में बि बाबा 4 प्रकार जा रंग ॾिठईं, 4 सब्जेक्ट्स त ॼाणंदा आहियो, ज्ञान योग धारणा सेवा। ज्ञान स्वरूप जी निशानी कहिड़ो रंग हुयो? ज्ञान स्वरूप जी निशानी आहे गोल्डन कलर। जो हल्को सो गोल्ड कलर हुजण जे कारण हुन हिक ई हीरे सां सर्व रंग ॾेखारे में पड़नि। ॾेखारींदा न, अगरि तव्हां ॾिठो हुजे त न हर संबंध जा बि कलर ॾेखारींदा आहिनि ऐं आत्मा जे 7 गुणनि जा बि अलॻि अलॻि रंग ॾेखारींदा आहिनि। त बाबा चवनि था ज्ञान स्वरूप जो रंग कहिड़ो हूंदो आहे? गोल्डन कलर। जो हल्को सो गोल्ड कलर हुजण जे कारण ज्ञान स्वरूप जी निशानी हल्को सो गोल्ड कलर हुजण जे कारण हुन हिक ई हीरे में सर्व रंग ॾेखारे में पड़नि। हिक ई हीरे में भिन्न भिन्न रंगनि जी किरणियुनि जे मुआफ़िक़ चमक ॾेखारे में ॾिए पई। दूर सां ईअं अनुभव कंदव जीअं चमके थो ऐं इहा उन खां बि सुंदर सूर्य आहे, छो जी सर्व रंगनि जी किरणियूं दूर सां ई स्पष्ट ॾेखारे में पई ॾियनि। चित्र साम्हूं अची वियो तव्हांजे? हर गुण हीरे जे रूप में वैरायटी रूप रेखा रंग वारो ॾेखारे में ॾिए पियो। त हुन में जेको ज्ञान, हुन में जेके 4 कलर ऐं 4 प्रकार जा रंग ॾेखारे में पिया ॾियनि, त हुन में पहिरियों हुयो ज्ञान स्वरूप। ज्ञान स्वरूप कहिड़े असां अगरि ज्ञान स्वरूप आहियूं त असांजी आत्मा में कहिड़ो रंग नज़र ईंदो? गोल्डन कलर। हल्को गोल्डन कलर हुजण जे कारण सर्व रंग ॾेखारे में ॾींदा असांजी आत्मा मां, है न? त बाबा चवनि था अनुभव थींदो आहे कॾहिं? ॿियो बाबा ॿुधाइनि था यादि जी निशानी। हाणे जो असां में गुण आहे न, उन में बाबा छा चई? 4 सब्जेक्ट्स जा 4 रंग हुया। त ॿियो आहे असांजी आत्मा में यादि जी निशानी कहिड़ी आहे? इहा त सहज आहे। यादि में हिते बि वेंदे छा कंदा आहियो? लाल रंग ॾेखारे में ॾींदो न, लाल बत्ती जलाईंदा आहिनि, लेकिन हिन लाल रंग में बि गोल्डन रंग मिक्स हुयो। छो जी बाबा चई न ज्ञान में हल्को गोल्डन कलर हुजण जे कारण सभु रंग ॾेखारे में पिया ॾियनि। त यादि जो जेको हुयो त बाबा चवनि था यादि जी निशानी आहे लाल कलर। असांजी आत्मा मां रेड कलर ॾेखारे में ॾींदो। हीअ ॾिसण जी कोशिशि न कंदे, हीअ त बाबा ॾिठईं अव्यक्त वतन में। अव्यक्त वतन में ॾिस, बाबा खे चईंदव त बाबा ॾेखारींदा। हिन लाल रंग में बि गोल्डन रंग मिक्स हुयो, हिन करे तव्हांजी हिन दुनिया में उहो रंग ई न आहे।
चइण में त लाल रंग ईंदो, कॾहिं कॾहिं न तव्हां ॾिसंदव जेका पिक्चर्स हूंदा आहिनि न, हुन में बि आहे न लाल ऐं येलो थोरो थोरो मिक्स कंदा आहिनि, त बाबा चवनि था ओड़ो कलर तव्हांजी दुनिया में न हूंदो। हाणे धारणा जी निशानी छा आहे? धारणा जी निशानी आहे सफ़ेद रंग। लेकिन सफ़ेद में भी जीअं चंद्रमा जी लाइट जे विच में सुनहरो रंग हूंदो आहे न, मिक्स करो त चांदनी जे रंग में हल्को सो पीरो रंग ऐड करो त ॾेखारे में चांदनी जहिड़ो ॾींदो। तव्हां कॾहिं नोट करो, कॾहिं न चांद जे आसपास बि आहे न हिकु हल्की सी येलोइश लाइट मतिलबु नज़र ईंदी आहे। जीअं अगरि तव्हां कॾहिं कॾहिं फुल मून हूंदो आहे न ऐं हिकदमि अंधेरो जॻह हुजे त हुनजे आसपास उहा येलो येलो लाइट नज़र ईंदी आहे। त बाबा चवनि था की असांजी आत्मा में धारणा मूर्त आहे, धारणा जो गुण आहे, त असांजी आत्मा मां सफ़ेद रंग नज़र ईंदो। सफ़ेद में भी जीअं चंद्रमा जी लाइट जे विच में सुनहरो रंग मिक्स करो त चांदनी जे रंग में हल्को सो पीलो रंग ऐड करो त ॾेखारे में चांदनी जहिड़ो ॾींदो। लेकिन हल्को सो सुनहरी हुजण जे कारण हुनजी चमक ॿियो ई सुंदर थी वेंदी। हिते उहो रंग ठाहे न सघंदासीं, मतिलबु अव्यक्त वतन में जो बाबा रंग ॾिठई असांजी आत्मा में, उहे हिन दुनिया में न थी सघंदा आहे, रंग बि न थी सघंदा आहे, त बाबा ठाहे बि न सघंदा आहे। वैसे बि बाबा चईंदा आहिनि न सतयुग जी कोई चीज़ हिते न आहे, त अव्यक्त वतन जी बि, अव्यक्त वतन में बि इमेजिनेशन ई थींदो आहे न, लेकिन उहो इमेजिनेशन ॾाढो पावरफुल हूंदो आहे जो हिते नज़र न अची सघंदो आहे। त बाबा चवनि था हीअं हिते उहो रंग ठाहे न सघंदा छोजी उहो चमकण वारो रंग आहे, केतिरो बि ट्रायल करो, लेकिन वतन जा रंग हितां खां ईंदा आहिनि हितां खां न, हितां खां थोरी ईंदा। हाणे अगरि असांजी आत्मा में सेवा जो गुण आहे त असांजी आत्मा में कहिड़ो रंग हूंदो? हरो रंग। ज्ञान जो गोल्डन कलर, हल्को गोल्डन कलर, याद जो लाल कलर ऐं धारणा जो सफ़ेद कलर, सेवा जो आहे हरो रंग। सेवा में चारों ई हरियाली करे ॾींदा आहिनि, मतिलबु सेवा करो त हरियाली थी वेंदी आहे। काटन जे जंगल खे फूलनि जो बगीचो ठाहे छॾंदा आहिनि। त सभी ॿुधियो चार रंग बाबा कहिड़ा कहिड़ा ॾिठई असां आत्माउनि में। हिन चार रंगनि जे हीरनि सां सजी हुई माला सभिनि जे गले में पयल हुई, है न। अगरि असांजी आत्मा में ज्ञान गुण शक्तियुनि जी धारणा केतिरी आहे या न आहे, हुन अनुसार असांजे गले में चार ई रंगनि जी हीरनि सां सजी हुई माला बाबा ॾिठई, त पइजी वई सभिनि जे गले में माला। कहिड़ो कलर? गोल्डन कलर, हल्को रेड कलर, वाइट कलर ऐं ग्रीन कलर। इन में भिन्न भिन्न साइज़ ऐं चमक में अंतर हुयो। कोई जी ज्ञान स्वरूप जी माला वॾी हुई त कोई जी यादि स्वरूप जी माला वॾी हुई, ऐं कोई जी चार ही मालायूं थोरे से अंतर में हुयूं। जंहिंजी चार रंगनि जी अनेक मालायूं हुयूं वो केतिरा सुंदर लॻंदा हूंदा, है न। त बाबा पहिरियों चई न कंहिंजी माला त गले ताईं हुई, कंहिंजी पेर ताईं हुई, कंहिंजी एॾी सारी हुयूं कि पूरी ड्रेस ई ठही वई। त चेक करो तव्हांजी
उहो माला सां तव्हां सजल आहियो। भिन्न भिन्न साइज़ ऐं चमक वारी माला, है न, जंहिंजी 4 ई रंगनि जी अनेक मालायूं हुयूं। उहो केतिरा सुंदर लॻंदा हूंदा। त बाप दादा सभिनि जी रिज़ल्ट मालाउनि जे रूप में ॾिसनि पिया। दूर सां हीरे जीअं चमकनि पिया, जीअं छोटा छोटा बल्ब जी लाइट, इहो हुयो चित्र। हाणे हिन चित्रनि द्वारा रिज़ल्ट ॾिसी करे ब्रह्मा बाबा चईं, है न, हाणे हिन चित्रनि द्वारा रिज़ल्ट ॾिसी ब्रह्मा बाबा चईं, समय जी रफ़्तार प्रमाण सर्व ॿारनि जो श्रृंगार संपन्न थियो। बाबा चवंदा समय जी रफ़्तार प्रमाण सर्व ॿारनि जो श्रृंगार संपन्न थियो। छो जी रिज़ल्ट में त तव्हां अंतर हुयो न, त हिन अंतर खे संपन्न कीअं करो। पहिरियों बाबा प्रश्न पुछियईं कि संपन्न थी वियो, त हाणे अगरि अंतर संपन्न न थियो आहे, अंतर आहे, त कीअं संपन्न करूं, अंतर खे कीअं ख़तमु करूं। ब्रह्मा बाबा चईं, ॿार महिनत त ॾाढी कंदा आहिनि, महिनत सां गॾु सभिनि जी इच्छा बि आहे, संकल्प बि कंदा आहिनि, बाक़ी छा रहियो कि तव्हां अगरि अञा बि कुझु असांखे धारणा करणी आहे, असां महिनत बि करूं था, संकल्प बि करूं था, बाक़ी छा रहियो। ॼाणंदा आहियो सभु न, नॉलेजफुल त आहियो कि असांजो संकल्प बि आहे, असांजी इच्छा बि आहे उन कमी खे ख़तमु करण जी। पोइ बि अगरि असां नथा करे पायूं त कारण छा आहे। सभु ॼाणंदा त आहियो, नॉलेजफुल त ठही विया आहियो न, त ॿुधायो छा अंतर रहिजी वियो। जंहिंसां कोई जी नेकलेस, कोई जी पांव ताईं लंबी मालायूं, उहे बि अनेक मालायूं, ॿुधंदा बि हिकु आहियो, ॿुधाईंदा बि हिकु आहियो, विधि बि सभिनि जी हिकु ई आहे, विधाता बि हिकु ई आहे, विधान बि हिकु ई आहे, बाक़ी अंतर छो रहे थो। मतिलबु उहे ई मुरली ब्रह्मा बाबा बि ॿुधईं, मम्मा बि ॿुधईं, दादियुनि बि ॿुधियो, असां बि ॿुधूं था, लेकिन बाबा मम्मा अॻियां हली विया, दादियूं हली आहियूं, असां छो अञा ते रहियल आहियूं। अंतर छा आहे। संकल्प बि हिकु आहे, संसार बि हिकु आहे, पोइ बि अंतर छो अंतर आहे अञा ते। अंतर छो आहे, ब्रह्मा बाबा खे अॼु ॿारनि ते ॾाढो स्नेह पियो अचे। ब्रह्मा बाबा खे ॿारनि जे मथां ॾाढो स्नेह पियो अचे। सभी चित्रनि खे संपन्न ठाहिण लाइ तीव्र उमंग अचे पियो कि हाणे जो हाणे ई सभिनि खे मालाउनि सां सजाए छॾियां। हाणे जो हाणे ई सभिनि खे मालाउनि सां सजाए छॾियां। तव्हांखे कॾहिं ईंदो आहे कि हाणे सभई संपन्न थी वञनि, हाणे सभी आत्मायूं संपन्न थी वञनि, सभिनि खे संदेश मिली वञे, सभु बाबा खे पहचाने वठनि ऐं सभु मुक्ति धाम में हलूं, ऐं जेके सतयुग में अचिणो आहे उहो सतयुग में अची वञे। इहो संकल्प ईंदो आहे तव्हांखे, इहो अचिणो खपे, है न। जॾहिं असां ब्रह्मण ॿारनि खे संकल्प ईंदो न, तॾहिं परिवर्तन जल्दी थींदो। कि अञा सोचंदा आहियो कि हा बसि हाणे सुम्हूं था, वरी सुबुह मुरली अमृत वेलो उथंदासीं, वरी मुरली ॿुधंदासीं, वरी ईअं कंदासीं, वरी उहो कंदासीं, वरी नुमाज़ शाम कंदासीं, वरी ईअं कंदासीं, ईअं ई सोचता रहंदा।
त बाक़ी सभिनि खे मुक्ति कॾहिं मिलंदी। वरी चईंदा असां मधुबन में वञूं भट्टी जे लाइ, बाबा मिलण जे लाइ, अॼु सेंटर ते इहो प्रोग्राम था करूं। इन में ई बिज़ी रहंदा त पोइ ॿियनि जो छा थींदो। भई ब्राह्मण ॿारनि खे त मज़ो थो अचे, है न। ॾिसो ब्राह्मण ॿार केतिरा बार त तव्हां ब्रह्मा भोजन खाईंदा आहियो, केतिरो त बाबा जे घर में स्पेशली जो सेंटर से रहंदा आहिनि, बाबा जा घर ॾिसो केॾा वॾा वॾा आहिनि, ऐं खाइण पीअण जी त हुते कमी न आहे न। ऐं हर प्रकार जी सुविधा आहे, हर प्रकार जी सुविधा आहे, हर प्रकार जो सभु कुझु सौगातियूं मिलनि थियूं, बाबा जी शक्ति मिले थी। त ब्राह्मण परिवार वारनि खे त कोई प्रॉब्लम न हुजणी खपे, अगरि आहे त उहो पंहिंजो पुरुषार्थ जी कमी, लेकिन केसि ताईं अञा बि असांखे त मज़ो ईंदो आहे बाबा खे यादि करो, मधुबन घुमो, इहो करो, लेकिन हाणे इहो संकल्प करो कि बसि हाणे सभु आत्माऊं खे संदेश मिली वञे, सभु पंहिंजो पंहिंजो वरसो वठी वठनि, सभु परम धाम में हली वञनि, पोइ असां स्वर्ग में हली वञूं, है न। जॾहिं असां इहो संकल्प कंदासीं त असां में बि उहा संपन्नता ईंदी ऐं असां समय खे बि समीप लाहींदासीं, है न। अगरि तव्हां सोचो, अॼु खां ई सोचो बसि हाणे सभिनि खे संदेश मिली वञे, हाणे विनाश थी वञे बसि। जॾहिं तव्हां सोचंदो न बाबा खे यादि करे संकल्प कंदा न, त तव्हांजी संपन्न स्थिति बि जल्दी जल्दी अची वेंदी, है न। छोजी तव्हांजे कारण ई विनाश रुकल आहे। तव्हां इहे संकल्प करो बसि हाणे सभु परिवर्तन थी वञे, त सभिनि खां पहिरियों त तव्हां परिवर्तन थी वेंदो, है न। तव्हां इहे बि न सोचो कि मूं में जो परिवर्तन जो अञा कमी आहे उहो ख़तमु थी वञे, तव्हां सोचो बसि पूरी दुनिया हाणे परिवर्तन थी वञे बसि, है न। त संकल्प कंदा बाबा खे यादि करे त पहिरियों त तव्हां में परिवर्तन थी वेंदो। पोइ जेतिरो जीअं दीदी बि छा कई, हर एक खे ॾिसो, जो बि दादियूं हाणे, अच्छा ॾिसो हाणे लेटेस्ट वॾे बाबा वैसे त ॾाढनि ॼणनि छॾियो आहे, लेकिन सोचो रतन मोहिनी दादी जे लाइ, है न, हुननि जे संदेश आयो न कि उहो ॾाढे समय खां उन्हनि ख़ुदि ई संकल्प कयो कि बसि मूंखे हाणे संपन्न स्थिति, त ऑटोमेटिकली पुर सेवा इन्हनि सां बि जो इहे स्टेज में ईंदा न, त सभिनि चीज़ुनि सां डिटैच थींदी वेंदी आहे आत्मा। प्रकाश मनी दादी खे ॾिसो कि कीअं उन्हनि जे लास्ट जा 1-2 साल उहो कीअं उन्हनि ख़ुदि खे हर चीज़ सां डिटैच कयनि, बसि हाणे परिवर्तन थियणो, हाणे परिवर्तन त पहिरियों ख़ुदि में ईंदो आहे उहो, है न। त अञा ताईं ब्राह्मण अगरि असां अञा ताईं इन्हनि में ई रहंदासीं त दुनिया वारनि जे बारे में त असां सोचो ई नथा। त ॾिसो ब्रह्मा बाबा छा पिया सोचनि कि ब्रह्मा बाबा खे एॾो उमंग पियो अचे कि हाणे सभिनि खे मालाउनि सां मां सजाए छॾां। त ईअं असांखे बि संकल्प अचिणो खपे, बसि हाणे सभु ब्राह्मण आत्माऊं तयार थी वियूं, हाणे सभु सतयुगी आत्माएं तयार थी वियूं, त्रेता युगी, द्वापर युगी, कलयुगी, जो आत्माउनि खे जो खपे सभु मिली वियो, सभिनि खे मुक्ति जीवन मुक्ति जो वरसो मिली वियो, सभु मथे पहुची वियूं, पोइ वापसि नई दुनिया शुरू थी वई। बसि इहो ई संकल्प करिणो आहे, इन में ई तव्हां बि संपन्न स्थिति खे जल्दी प्राप्त कंदा ऐं माण्हुनि खे बि जल्दी प्राप्ति थी वेंदी। बाबा चवनि था कि बाबा खे सभी चित्रनि खे संपन्न ठाहिण लाइ ब्रह्मा बाबा खे तीव्र उमंग अचे पियो कि हाणे सभी आत्माऊं मुंहिंजा ॿार मालाउनि सां सजी वञनि। बाबा त हाणे सजाए सघंदा आहिनि, लेकिन धारण करण जी समृद्धि बि खपे न, है न। अगरि ॾिसो कोई बीमार हूंदो आहे
अगरि उनखे बीमारी में हाई डोज ॾेई छॾो, डॉक्टरनि वटि इलाज त हूंदो आहे, लेकिन ॾिसंदा आहिनि न भई केतिरो उहो धार, उनजो शरीर बि केतिरो डोज खणी सघंदो, न त हाई डोज में पोइ गड़बड़ी बि थी सघंदी आहे न। त ब्रह्मा बाबा चाहिनि त हाणे सभिनि ॿारनि खे मालाउनि सां सजाए सघंदा आहिनि, लेकिन धारण करण जी शक्ति बि त हुजे, है न। तव्हां अगरि बाबा खे चओ बाबा मूंखे है न कोई बि संकल्प हूंदो न, बाबा जे साम्हूं त रखंदव न, त बाबा तव्हांखे उन रीति तयारु कंदा, है न। तव्हां अगरि सोचो कि बाबा मूंखे है न भाषण करिणो आहे स्टेज ते, त बाबा उन रीति तव्हांखे पहिरियों तयारु कंदा। हीअं थोरी कि तव्हां अॼु सोचियो अॼु ई तव्हांखे स्टेज ते बाबा बीहारे छॾंदा, है न। त तव्हां हुन रीति भाषण करे बि था सघो, है न। त उन रीति अगरि बाबा तव्हांखे उन समय अहिड़ी शक्ति ॾेई छॾे, लेकिन तव्हां उन शक्ति खे धारण बि करे सघो, उन ज्ञान खज़ाने खे बि पकड़े सघो। शक्ति बि त हुजणी खपे, संभालण जी बि समृद्धि खपे, है न। ज्ञान ऐं शक्ति खे संभालण जी बि शक्ति खपे, न त तव्हां शक्तियुनि ऐं ज्ञान खे वेस्ट बि करे सघंदा आहियो। जीअं बाबा चईंदा आहिनि न, अगरि असां कि ईअं त बाबा ज्ञान एॾो खज़ानो ॾिनो, तीअं अगरि असां बाबा जो खज़ानो ईअं ई ॿियनि खे ॾींदा रहूं जो हुन ज्ञान खे सम्झनि ई न, हुनजी वैल्यू ई न ॼाणनि, त उहो वेस्ट थी वेंदो न, है न। त बाबा चवनि था कि हाणे मां सभिनि खे सजाए सघंदो आहियां, लेकिन धारण करण जी समृद्धि बि खपे, संभालण जी समृद्धि बि खपे। त ब्रह्मा शिव बाप सां पुछियईं छा ॻाल्हि आहे, ॿार साथ हलण लाइ संपूर्ण सजदा छो न आहे। ब्रह्मा बाबा शिव बाबा खां पुछनि था कि बाबा ॿार संपन्न ठहिण लाइ सजन छो था। त संपूर्ण सजदा छो न आहिनि, साथ में त सजे सजाए खपनि न, कारण छा निकितो। त शिव बाबा चई अंतर ॾाढो नंढो आहे, सोचदा त सभु आहिनि, कंदा बि आहिनि, लेकिन कोई आहे जो सोचदा आहिनि ऐं कंदे हिकु ई समय ते आहिनि, अर्थात सोचण ऐं करण साथ साथ आहे। जंहिंजो सोचण ऐं करण साथ साथ आहिनि उहे संपन्न ठही वेंदा आहिनि, ऐं कोई आहिनि जो सोचदा आहिनि कंदा बि आहिनि, लेकिन सोचण ऐं करण जे विच में मार्जन थी वेंदी आहे, है न। जीअं अगरि सोचो कि अगरि कोई बि धारणा, जीअं जंहिं समय तव्हांखे पतो लॻियो हूंदो कि लहसुन प्याज न खाइणो आहे, त तव्हां उन ॾींहुं छॾे छॾियो या धीरे धीरे छॾियो, है न। छा कयो, त जंहिं ॿुधियो जंहिं सम्झियो हुन फटाफट करे छॾियईं। त इहे थियो सोचण ऐं करण फटाफट, जीअं ई ॿुधियो संकल्प कयो ऐं छॾे छॾियो। जीअं बाबा चईंदा आहिनि अमृत वेलो करिणो आहे, बसि अमृत वेलो करिणो आहे, बाबा चए थी अमृत वेलो करिणो आहे, त बसि करिणो ई आहे, ॿियो कोई करण सोचण ऐं करण में अंतर न, बसि अंत ताईं अमृत वेलो करिणो ई आहे, अंत ताईं नमाशाम करिणो ई आहे, अंत ताईं मुरली ॿुधणी आहे, अंत ताईं धारणा करणी आहे, अंत ताईं स्टूडेंट लाइफ, जीअं जो बाबा जी धारणा था उन समय ई करे छॾी, बसि तव्हांखे पतो लॻियो ईअं करिणो आहे, मतिलबु करिणो आहे। तव्हांजे कन में ॻाल्हि आई, तव्हां संकल्प कयो। कई ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं, है न, त हुन में मतिलबु सोचण करण में तव्हां साथ साथ हुयो। त ईअं हर ॻाल्हि में अगरि तव्हां जल्दी कंदा वेंदव त तव्हां जल्दी संपन्न थी वेंदव, जीअं मम्मा कई। ऐं कई ॻाल्हियूं बाबा जी अञा बि तव्हां ॿुधंदा आहियो, सम्झंदा आहियो, लेकिन करे न पाईंदा आहियो,
करण में मार्जन अची वेंदी आहे, सोच ऐं करण में उहो छो ईंदी आहे? छो जी हुन में सोचंदा आहियूं कि हा कंदासीं, सोचदा ॾाढा आहिनि लेकिन कंदा कुझु समय पोइ आहिनि। हाँ जी, कोई भी आहे बाबा, हाणे वैसे त मां बाबा चईंदा आहिनि वैसे त मुंहिंजा ॿार ठीकु आहिनि लेकिन व्यर्थ संकल्प आहिनि। तव्हांजा व्यर्थ संकल्प हलंदा आहिनि त जॾहिं बाबा चईं व्यर्थ न सोचणो आहे त अञा ताईं स्टॉप छो न थिया आहिनि? व्यर्थ पतो आहे न, मतिलबु सभिनि खे, कई बार न असांखे सम्झ में न ईंदो आहे इहो व्यर्थ आहे या कम जो आहे। न व्यर्थ मतिलबु छो, छा, कीअं, हूअं कोई ॻाल्हि कोन्हे, फुल स्टॉप लॻायो। हीअं न थी वञे, हूअं न थी वञे, कोई ॻाल्हि कोन्हे, सभु ठीकु थी वेंदो। फालतू सोचो न, है न। त कई बार छा थींदो आहे, कुझु बाबा चवनि था कुझु ॿार सोचदा ॾाढो आहिनि लेकिन कंदा कुझु समय पोइ आहिनि, उन समय न कंदा आहिनि। जीअं सम्झो कंहिंखे पतो लॻो लहसुन प्याज न खाइणो आहे त कई बार त फटाफट उन समय ई संकल्प कंदा ऐं छॾियो। कई बार सोचदा कि हा असांखे हेॾे बि वञिणो पवंदो आहे, हेॾे बि वञिणो पवंदो, है न। त उहो सोचण ऐं करण में समय अची वियो, उन समय न करे पाईंदा आहिनि। इन करे संकल्प में जो उन समय जी तीव्रता उमंग उत्साह हूंदो आहे न, उहो समय पाण ते परसेंटेज थी वेंदो आहे, है न। त जो तव्हांखे संकल्प अचे थो, जीअं बाबा चईंदा आहिनि चार्ट रखो, बाबा चईंदा आहिनि कोई न कोई रीति सां सेवा करो, है न। केर बि तव्हां सां संबंध संपर्क में अचे हुनखे कुझु न कुझु बाबा कोई न कोई शक्ति या उन्हनि खे गुणनि खे ॾींदा हलो। चलो हिकु धारणा थींदी आहे न, बाबा चईंदा आहिनि कि गुण ग्राहक ठहो, है न। बाबा असांखे चईं गुण ग्राहक ठहिणो आहे। अॼु खां असां संकल्प कयो कि मां हर हिक जा गुण ई ॾिसंदमि, त मतिलबु अॼु खां असांजो अवगुण ॾिसण जी नज़र बंदि मतिलबु बंदि। त अगरि जॾहिं असां हाणे संकल्प कंदासीं या कोई बि धारणा तव्हांखे अञा करणी आहे जो तव्हां ॾाढे समय खां नथा करे पायो, उन में तव्हां हाणे संकल्प करो त उन में उहो तीव्रता ईंदी, उमंग उत्साह ईंदो। अगरि हाणे इनखे इम्प्लीमेंट न कंदव त समय अचण ते उहो परसेंटेज घटि थी वेंदी, उहो उमंग उत्साह जो परसेंटेज घटि थींदो वेंदो न। जीअं गरम व ताज़ी चीज़ जो अनुभव ऐं ठंडी व रखी हुई चीज़ जो अनुभव में अंतर हूंदो आहे न, है न। ताज़ी चीज़ जी शक्ति ऐं रखी हुई चीज़ जी शक्ति में अंतर पइजी वेंदो आहे। चीज़ केतिरी बि बढ़िया हुजे लेकिन रखल चीज़ उनजी रिज़ल्ट उहो न निकिरी सघंदी आहे, कुझु त परसेंटेज घटि थी वेंदो आहे न। ईअं ई संकल्प जो कंदा आहियो कि भई अॼु खां मां हर हिक जा गुण ई ॾिसंदमि, संकल्प जो कंदा आहियो, उहो हुन समय प्रैक्टिकल में करणु, उनजी रिज़ल्ट ऐं सोचणु अॼु करिणो कॾहिं, उनजे रिज़ल्ट में अंतर पइजी वेंदो आहे। कोई बि तव्हां ॾिसो, अगरि तव्हां में अञा बि कोई कमी हुजे, कोई धारणा न थी हुजे, कोई स्वभाव संस्कार तव्हां सोचो था कि न करिणो आहे, कोई संकल्प अहिड़ा हूंदा आहिनि जो ईंदा आहिनि, असां सोचंदा आहियूं न अचनि, बसि हाणे खां ई बसि उहो न ईंदा लेकिन मां उन ते ध्यानु न ॾींदमि बसि। त इहे बाबा चाहिनि था, है न। जीअं सम्झो हाणे अगरि तव्हांखे लहसुन प्याज जी खुशबू अचे या कोई तव्हांजे साम्हूं जो अज्ञान काल में तव्हांजी फेवरेट चीज़ हुई, उहो तव्हांजे साम्हूं अची खाइनि था, त तव्हांखे संकल्प बि ईंदो उहो खाइण जो। स्वप्न में बि सोचंदो, अगरि सपने में बि अची वियो त तव्हां सोचंदो अरे बाबा हीअ ग़लती थी वई, सपने में हीअ चीज़ अची वई, मूंखे न खाइणी आहे। हाँ, छो सपने में भी चेकिंग थींदी आहे न असांजी।
सपने में भी बाबा चेक कंदा आहिनि कि किथे तव्हांखे सपना त नथा अचनि कि मां इहे चीज़ खायां, त उहो चेक करो त ईंदी कोई तव्हांजे साम्हूं लसन प्याज जी चीज़ूं खाए तव्हांखे संकल्प बि ईंदो मां खायां, कि लॻंदो कि न न यार न खाईंदमि, योग न लॻंदो वरी, हिन करे त न खाईंदा आहियो कि दिलि सां छॾियो अथव, प्राप्ति थी आहे, लसन प्याज छॾियो आहे या असांखे प्राप्ति थी वई त उहा चीज़ ई तुच्छ लॻी वई, महिनत सां थोरी छॾियो हूंदो, जो बि आहे उहो त तव्हांखे पतो हूंदो। पर सोचो तव्हां कीअं छॾियो लसन प्याज, तव्हां कीअं पवित्र रहियो, तव्हां कीअं विकारनि खे छॾियो। ईअं अगरि तव्हां में क्रोध जो अंश मात्र बि आहे या कोई बि विकार बुराई जो अंश मात्र बि आहे, उनखे उन रीति छॾियो कि जीअं उहा लसन प्याज खे छॾियो न, काम विकार खे छॾियो न, उन ॻाल्हि खे उन रीति छॾियो। छो जी बाबा चवनि था अगरि हाणे संकल्प कयो, मतिलबु जीअं असांखे जे समय संकल्प अची वियो, उन ॾींहुं छॾियो त उमंग उत्साह उल्लास रहंदो, तीव्र गति बि अची वेंदी, न त समय पइण सां हा करे वठंदासीं, थी वेंदो, अञा कीअं कयो आहे, दीदी बि त गुस्सो कंदी आहे अञा ताईं, इहे बि त खाईंदा आहिनि, असां खाई छॾियो त छा वॾी ॻाल्हि थी वई। कई बार थींदो आहे न, बाबा त चए थी मशीन मेड खाओ, उहो उन्हनि जे लाइ आहे जो जेके घर में उहो ठाहे न सघंदा आहिनि या उन्हनि खे कुझु ॿाहिरि कमु आहे, इहे बेटा बाबा मशीन मेड चए थी त असां सभु कुझु वठी करे खाऊं, इहे बि न करो। हाणे तव्हां घर में चीज़ ठाहे सघंदा आहियो, ज़रूरी थोरी उहा चीज़ खायो, हुन जे बदिले तव्हां अल्टरनेटिव तव्हां घर में रोटी आहे, फ्रूट्स आहिनि, हाणे कोई वीचारा जॉब कंदा आहिनि, कोई पढ़ंदा आहिनि, कोई ॿाहिरि विया आहिनि सेवा ते, उहो हुन समय ठाहे न सघंदा आहिनि, करे न सघंदा आहिनि, त उन्हनि जे लाइ त ठीकु आहे। पर कई ॿार न हिन खे बि सोचदा आहिनि कि बाबा त चए थी न मशीन मेड खाओ, त इहे मतिलबु असांखे उहा सिक ई थिए थी न उहा चीज़ खायां, है न। लेकिन न, जॾहिं तव्हां वटि रोटी आहे, जॾहिं तव्हां वटि आहे ॿी चीज़ूं, तव्हां घर में ठाहे करे खाई सघंदा आहियो, त तव्हां छो ॿाहिरां जी चीज़ूं खायो था, है न। त जो चीज़ असां दृढ़ संकल्प कई त कई, पोइ विच में ॿिया संकल्प ऐड करे उनखे मिक्सअप न करो। त हीअ बाबा चवनि था कि जीअं गरम ऐं ताज़ी चीज़ खाईंदा आहियूं, अनुभव अथव सुठी हूंदी आहे, उन समय जो टेस्ट अलॻि हूंदो आहे, ऐं ठंडी रखी हुई चीज़ जो टेस्ट अलॻि हूंदो आहे, ईअं ई हाणे संकल्प कयो ऐं हुन समय ई अगरि असां प्रैक्टिकल कयो त रिज़ल्ट अलॻि हूंदी, ऐं सोचियो अॼु ऐं कल्ह कयो त हुनजी रिज़ल्ट अलॻि वेंदी। विच में समय जी मार्जिन हुजण जे कारण हिकु त ॿुधायो कि परसेंटेज सभिनि जी कम थी वेंदी आहे, जीअं ताज़ी चीज़ जे विटामिन में फ़र्क़ु पइजी वेंदो आहे। ॿियो आहे मार्जिन हुजण जे कारण समस्या रूपी विघ्न बि अची वेंदो आहे, न माया बि ॾिसंदी आहे, ॿुधंदी रहंदी आहे कि हीअ न हीअ कमु करो, माया कीअं ॿुधंदी, बाबा जी लेफ्ट हैंड आहे न, त बाबा ई असांखे चवनि था कि ॿार हीअं करो, अगरि असां हुन समय ई फटाफट करे वठंदासीं त विन थी वेंदासीं, न त सोचंदासीं कि हा बाबा कल्ह खां कंदमि, त माया बि ॾिठई कि बाबा हिनखे चयईं, हिन चयईं कल्ह खां कंदमि, मतिलबु कि वो कुझु न कुझु अहिड़ी ॻाल्हि विघ्न विझी छॾंदी, पोइ असां कल्ह न करे पाईंदासीं, पोइ चईंदासीं हा बाबा परीहं करे वठंदासीं, है न। त हीअं बाबा चवनि था कि हिकु त ताज़ेपन में फ़र्क़ु पइजी वेंदो आहे, मतिलबु उमंग उत्साह उल्लास में फ़र्क़ु पइजी वेंदो आहे, ॿियो कई बार न विघ्न बि अची वेंदा आहिनि, हिन करे सोचणु ऐं करणु साथ साथ करो। हाणे वैसे ई जनवरी मास अचण वारो आहे न, त जनवरी वैसे त ॾिसो कॾहिं बि पुरुषार्थ करे सघंदा, लेकिन छा थींदो आहे कि जनवरी मास में विशेष ॿार ज़्यादा योग युक्त रहंदा, कई त महीने पहिरियों बि शुरू करे छॾंदा आहिनि, मतिलबु 18 दिसंबर खां 18 जनवरी ताईं,
त छा थींदो आहे, सोचो पूरे वर्ल्ड में बाबा जा ॿार आहिनि ऐं विशेष जनवरी मास जे लाइ माण्हू योग कंदा आहिनि, वैसे बि कंदा आहिनि, लेकिन समय हूंदो आहे न, जीअं त्योहार हूंदा आहिनि, दिवाली त उन ॾींहुं वैसे बि माण्हू लक्ष्मी खे यादि कंदा, लेकिन दिवाली जो लक्ष्मी जो यादि करणु आह्वान अलॻि ई थींदो आहे न। त इहे सभु माण्हू ब्रह्मा बाबा जो आह्वान कंदा, पंहिंजी कमी संपन्न संपूर्ण स्थिति फ़रिश्तेपन जी। त हाणे तव्हां बि न कुझु लक्ष्य रखो कि हाणे बसि जो बि कमी कमज़ोरी आहे, बसि बाबा 18 जनवरी लास्ट डेट, 18 जनवरी ताईं मां आत्मा संपन्न संपूर्ण स्थिति खे प्राप्त करे वठंदमि। मतिलबु जो बि आहे, हुन खां पोइ ईअं न त संपन्न स्थिति प्राप्त करे तव्हां फ़रिश्तो ठही मतिलबु मथे अव्यक्त वतन में हली वेंदव, न, हुन खां पोइ तव्हां सेवा कजो हिते, है न। त असां मार्जन डेट फिक्स करो, जेके बाबा चईंदा आहिनि न, त बाबा चईंदा आहिनि कि हाणे हाणे ई करो, सोचो ऐं कयो, हाणे हाणे सोचो मतिलबु हाणे खां ई शुरू तपस्या कि मां संपन्न कोई बि, जीअं ब्रह्मा बाबा छा कई, उहा निराकारी, निर्विकारी, निरहंकारी, इन टिनि शब्दनि ते अभ्यास कई, वॾी ॾाॾी, निमित निर्वाण निर्मल वाणी। त ईअं ज्ञान में आहे न, कोई बि हिकु पॉइंट खे पकड़े वठो, उन पॉइंट द्वारा बि तव्हां संपन्न स्थिति खे प्राप्त करे वठंदो, है न। त कोई बि हिकु चीज़ खे तव्हां पकड़े वठो, जीअं दीदी छा कई, बसि हाणे घरु हलिणो आहे, त जीअं कल्ह बाबा चयईं कि बसि हाणे सभिनि खे मालायूं पाइणियूं आहिनि, त हीअं असांखे बि कोई न कोई अहिड़ो पॉइंट पकड़ो आहे, उन अनुसार असांखे संपन्न स्थिति प्राप्त करणी आहे। त सोचो करो, इनखे चइबो आहे तुरंत दान महापुण्य, न त महापुण्य जे बजाय न पुण्य थी वेंदो आहे, त अंतर थी वेंदो आहे। महापुण्य जी प्राप्ति ऐं पुण्य जी प्राप्ति में अंतर थी वेंदो, सम्झो कारण छा आहे, नंढो सो कारण आहे, छा कारण आहे, अञा ताईं ॿार संपन्न स्थिति खे छो न प्राप्त कयो आहे ॿारनि, छो जी सिर्फ़ु अब जे बजाय कॾहिं चई छॾंदा आहिनि, हाणे जे बजाय कॾहिं चई छॾंदा आहिनि, जो आहे हाणे हाणे करो, कॾहिं न, हिन करे महिनत ज़्यादा करणी पवंदी आहे। त ब्रह्मा बाबा चईं, ब्रह्मा बाबा ॿारनि खे चवनि पिया हाणे हिन कारण जो निवारण करो। वैसे बि ॾिसो, हाणे दिसंबर मास जो लास्ट अव्यक्त स्लोगन कर्माती स्थिति जो ईंदो आहे न, उहो ई स्लोगन ते ई तव्हां प्रैक्टिस करो न सॼो ॾींहुं, त बि ॾिसो तव्हां में केॾी जल्दी परिवर्तन ईंदो वेंदो, है न। जो स्लोगन ईंदो आहे न, उन जे अनुसार ई तव्हांजो सॼो ॾींहुं निकिरे, त हुन सां बि ॾाढो फ़र्क़ु पइजी वेंदो आहे न। कोई बि हिकु पॉइंट पकड़े वठो, ऐं हाणे अॼु ई करिणो आहे, ॿियनि ॻाल्हियुनि में न वञिणो। त ब्रह्मा बाबा ॿारनि सां चयईं कि ॿार हाणे हिन करे वठंदासीं, कॾहिं करे वठंदासीं, हिन जो निवारण करो। ॿुधियो अॼु जी कहानी शिव बाबा ऐं ब्रह्मा बाबा जी, ॿई बाप जे विच में ई कहानी पई हले। हाणे छा कंदा, निवारण कंदा, है न, निवारण कंदा, निवारण करण ई निर्माण करणु आहे। जॾहिं तव्हां निवारण कंदव कि मां अॼु कीअं करां, त नव निर्माण थी वेंदो। त स्व में बि नव निर्माण करो, विश्व में बि नव निर्माण करो, मतिलबु स्व परिवर्तन, विश्व परिवर्तन। अच्छा, अहिड़ा सदा सजी सजाई आत्मायूं सोचणो करण समान, सोचणो करण समान ठाहिण वारा सदा बाप समान तुरंत दान पुण्य महापुण्य आत्मायूं, तुरंत दानी महापुण्य आत्माउनि खे ॿई बाप जी शुभ इच्छाउनि खे पूरन करण वारा अहिड़ा संपन्न आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यारो नमस्ते।
असांजी बि बाप दादा खे यादि प्यार ऐं नमस्ते। हाणे बाबा टीचर्स सां ॻाल्हाइनि था। सेवादारी अमृत वेले खां वठी करे राति ताईं सेवा जी ई स्टेज ते रहंदा आहिनि, है न। ये न सम्झो सिर्फ़ु सेंटर ते ई सेवा थींदी आहे, सिर्फ़ु प्रोग्राम और प्रदर्शनी में ई सेवा थींदी आहे। तव्हां रोज़ु सुबुह जो उथो न, बसि इहे सम्झो कि मां हिन शरीर में अवतरित आत्मा आहियां ऐं विश्व सेवा अर्थ हिते अवतरित थी आहियां। भले तव्हां कर्म साधारण करो, रोटी ठाहियो, झाड़ू पोछो करो, ॿारनि खे संभालो, लेकिन तव्हांजे बुद्धि में छा रहे कि मां हिते विश्व सेवा थी करां। बसि बाबा जी यादि में रही करे तव्हां कर्म करो न, ताकी तव्हां द्वारा बाबा विश्व सेवा ज़रूरु कराईंदा। अगरि आराम बि कंदा त बि स्टेज ते आहियो, स्टेज ते बि सुम्हण जो पाठ वॼाईंदा आहियो, है न। अगरि तव्हां सुम्ही बि पिया आहियो त सभु माण्हू ॾिसंदा हूंदा। अगरि तव्हांजे घर वारा आहिनि, कॾहिं तव्हांखे ॾिसनि तव्हां कीअं सुम्ही पिया आहियो, है न। योग युक्त निंड कीअं हूंदी आहे, ऐं हिकु अज्ञानी माण्हू सुम्हंदो आहे त कीअं सुम्हंदो आहे, न। ज्ञानी माण्हू कीअं सुम्हंदो, अज्ञानी माण्हू कीअं सुम्हंदो, फ़र्क़ु हूंदो न भई। हुन में असां बाबा जी यादि में सुम्हंदासीं, असांखे न सुम्हण खां पहिरियों इहे यादि हूंदो आहे न कि बाबा खे यादि करे सुम्हूं। मतिलबु इन ई संकल्प सां सुम्हंदा आहिनि कि चलो बाबा हाणे बाबा वटि, बाबा चलो मां हाणे परमधाम में अचां थी। ऐं असांखे छा टेंशन रहंदो आहे, सम्झो त राति जो सुम्हण खां पहिरियों बाबा खे यादि करे बाबा जी रेस जे अंदरि बाबा सां गॾु सुम्ही पियो, आत्मा परमधाम में हली वई, है न। पोइ उन खां पोइ अखि खुले त सभिनि खां पहिरियों असांखे कहिड़ो संकल्प ईंदो आहे, मोबाइल ॾिसूं, घड़ी ॾिसूं कि बाबा गुड मॉर्निंग, है न। कॾहिं कॾहिं थींदो आहे न, अमृत वेलो जो बि हूंदो आहे कि अरे केतिरो टाइम थी वियो, न, इहो बि न। असांजी अखि खुले बाबा गुड मॉर्निंग। वैसे ॾिसो, असां अमृत वेले असांखे उथिणो आहे, अगरि अलार्म लॻाईंदा त बि अलार्म बंदि कंदा, लेकिन हुन खां पोइ बि कोशिशि करो अलार्म वॼे बि त बि बाबा जो गीत वारो ट्यून रखो, बाबा गुड मॉर्निंग। अलार्म बि पोइ बंदि करो, कीअं झटाक सां उथंदा आहियो, अरे टाइम थी वियो हलो, न। शांती सां बाबा जी यादि में सुम्हो, शांती सां उथो। अगरि सम्झो, वैसे त न थियणो खपे, है न, इहो सोचण बि सुठो न आहे भई अगरि हेॾे होॾे टाइम थी वियो त बि न हिकदमि शांती सां उथो, बाबा गुड मॉर्निंग। हुन खां पोइ घड़ी तरफ़ नज़र वञे, है न। त बाबा चवनि था तव्हांजो सुम्हण बि सेवा आहे। सभिनि जी नज़र हूंदी आहे कि कीअं सुम्ही पिया आहिनि। हिन रीति सेवादारी अर्थात 24 घंटे स्टेज ते पाठ वॼाइण वारा, त हर क़दम हर सेकेंड सॼे विश्व जे अॻियां आहियो। बाबा जी न हमेशह सम्झो कि मां हिन विश्व ते पाठधारी आहियां, हिन विश्व में मां पाठ थी वॼायां। हमेशह पंहिंजे पाण खे ग्लोब जे मथां सम्झो ऐं पूरो विश्व मूंखे ॾिसे थो। बाबा जी यादि में कर्म कंदा त पूरो विश्व तव्हांखे ज़रूरु ॾिसंदो। त हिन रीति तव्हां केरु आहियो, 24 घंटे सेवा करण वारा सेवादारी विश्व जी स्टेज ते आहियो। बाबा चवनि था त हर क़दम हर सेकेंड सॼी विश्व जे अॻियां सेवाधारी सदा हीरो पाठधारी सम्झी करे हलंदा आहिनि। सेंटर ते न वेठा आहियो, लेकिन किथे वेठा आहियूं असां, स्टेज ते वेठा आहियूं। कहिड़ी स्टेज ते वेठा आहियूं, विश्व जी स्टेज ते वेठा आहियूं। त एतिरो अटेंशन रहंदो आहे,
हर संकल्प हर कर्म स्वतः ही श्रेष्ठ थींदो। अगरि असां ईअं सोचंदासीं न कि मां विश्व जी स्टेज ते वेठी आहियां, मां बाबा जी यादि में कमु थी करां, त तव्हां न ॾिसंदव जो तव्हां बाबा जी यादि में खाईंदव पीअंदव जीअं हलंदव उहो वाइब्रेशन फैलंदा पूरी दुनिया में। त बाबा चवनि था एतिरो अटेंशन रहण सां हर संकल्प ऐं कर्म स्वतः ही श्रेष्ठ थींदा। नेचुरल अटेंशन वेंदो। जीअं सम्झो तव्हां की शादी पार्टी में वेंदा आहियो त कहिड़ो अटेंशन रहंदो आहे न, उन हिसाब सां माण्हू कपिड़ा पाए वञे, है न। भले घर में माण्हू कीअं बि हले ॻाल्हाए, लेकिन है न ॿाहिरि वेंदो न त पंहिंजा बोल चाल चलन व्यवहार सभु बदिली वेंदो, है न। ॾाढो सुठी रीति हलंदा, ॾाढो सुठी रीति हिक ॿिए जे संबंध में ईंदा। कोई बि ईअं फालतू वालतू ॻाल्हाए न, कुझु चए न, त हुनखे चईंदा न न हाणे न चओ, ॾिस सभिनि जे साम्हूं चुप कर, है न। त बाबा चवनि था एतिरो अटेंशन रहंदो आहे। अगरि एतिरो हीअं यादि रहे त पंहिंजे हर संकल्प बोल कर्मनि ते स्वतः ई अटेंशन रहे। त सदा पंहिंजे खे पूज्य आत्मा सम्झो, त पूज्य आत्मा अर्थात पावन आत्मा, है न। त छा थींदो, नेचुरल अटेंशन रहंदो। हिकु बाबा चवनि था कि सदा ख़ुदि खे पंहिंजे खे विश्व जी स्टेज ते सम्झो, अटेंशन पोइ ॾियणो न पवंदो, लेकिन रहंदो ई, छो जी असां स्टेज ते आहियूं। ॿियो सदा पंहिंजे खे पूज्य आत्मा सम्झो था, पूज्य आत्मा अर्थात पुण्य आत्मा। कल्प कल्प पूज्य आहियां। पूज्य सम्झण सां संकल्प स्वप्न बि सदा पावन ईंदा। मतलब सोचो तव्हांखे माण्हू राधे कृष्ण जे रूप में पूजनि था, न, तव्हांखे माण्हू हनुमान जे रूप में पूजनि था, गणेश जे रूप में पूजनि था, काली दुर्गा लक्ष्मी, है न, सरस्वती, हर रूप में, हर देव जे रूप में, हर देवी जे रूप में तव्हांखे माण्हू पूजनि था। हर देव ऐं देवी जे रूप में, पेड़ पौधनि जे रूप में, तत्वनि जे रूप में, ग्रहनि जे रूप में, है न, तव्हांखे ॾिसो माण्हू पूजनि था। ऐं तव्हां हाणे सोचो, जीअं ॾेखारींदा आहिनि न कंहिं देवी खे क्रोध अची वियो त न हुनखे हीअं श्राप ॾेई छॾियईं, हीअं चयईं, त तव्हां बि सम्झो अगरि आयो तव्हां देवी देवता ठहिण जी पढ़ाई था पढ़ो ऐं कंहिं ॾींहुं तव्हांखे गुस्सो अची वियो, है न, ऐं तव्हां कंहिंखे उल्टो सुल्टो चई छॾियो ऐं हुनजो बुरो थी वियो त इहे ई त असांजे देवी रूप आहे न। मतिलबु हुन देवी बि हुनखे श्राप ॾिनई, लेकिन उहा देवी हुन समय उहा देवी रूप में थोरी हुई। श्राप त शूद्र ॾींदा आहिनि न, वस्त्र देवी जा आहिनि, लेकिन स्थिति त शूद्रनि जी थी वई। बाबा चईंदा न कॾहिं जॾहिं तव्हां बाबा जी श्रीमत ते हलंदा आहियो त तव्हां ब्राह्मण आहियो, न त तव्हां शूद्र आहियो। त हाणे सम्झो कि तव्हां न ख़ुदि खे देवी था सम्झो ऐं हिकदमि सां न सॼे ॾींहं में तव्हांखे कुझु बि अहिड़ी वहिड़ी ॻाल्हि पसंदि न आई, जीअं ॾेखारींदा न हुन शीतला माता जी या पंहिंजे न हिते तीजड़ी या हिननि जी सिंधियुनि में ई कथा कंदा आहिनि, है न। त उन्हनि खे कि भई हुन न हीअं न कयईं त हुनजा ॿार बीमार थी विया, वरी ॿिए दफ़ा हुन हीअं कयईं। ॿारनि जे लाइ जो बि कथायूं पूजायूं थी न, हुन में हिकु आहे शायदि शीतला माता जी कथा, ईअं चईंदा आहिनि
की उन ईअं न कई त उनजा ॿार बीमार थी विया। पोइ वरी माता उनखे श्राप ॾेई छॾियई। हाणे माता श्राप ॾींदी, लेकिन असां ई ब्रह्मण आत्मा आहियूं। जॾहिं पंहिंजी बाबा जी मत, बाबा जी गुण शक्तियुनि खे भुलिजी वेंदा आहियूं असां केरु आहियूं, त असांजी आत्मा में शक्ति त आहे। हाणे बि अगरि तव्हां गुस्से में अची करे कंहिंजो बुरो सोचो न त उनजो थी वेंदो। जॾहिं असां सुठो सोचूं था भई हिनजी बीमारी दूरि थी वञे, या आत्मा शक्तिशाली थी वञे, हिनजो शरीर तंदुरुस्त थी वञे, त थिए थो न, है न, थींदो आहे न, वाइब्रेशन द्वारा। असां में ॾाढी शक्ति आहे जेका बाबा खे योग लॻाईंदा आहिनि, धारणा मुहूर्त रहींदा आहिनि। हिन करे न हर ब्राह्मण सां बि बची करे रहंदा करो, है न। श्री अञा ताईं कोई संपन्न स्थिति में न आयो आहे, कॾहिं कंहिं पंहिंजे ब्राह्मण परिवार किथे कंहिंखे कोई ॻाल्हि सम्झ में न आई, ऐं असांखे अगरि कंहिं उल्टो सुल्टो असांजे लाइ सोचे छॾियो त थी बि वेंदो आहे, है न। तव्हां ॾिसो, जॾहिं वाइब्रेशन फैलाईंदा आहियूं, असांजे शुद्ध संकल्पनि जो वाइब्रेशन फैलंदो, त छा अगरि कोई असांजे परिवार में, मतिलबु ब्राह्मण परिवार में कोई सुठी आत्मा जी अगरि हुनजे मथां ग्रहचारी वेही रहे ऐं असांजे लाइ कंहिं कुझु सोचे छॾियो या कंहिंजे लाइ, त हुनजो बुरो बि थी वेंदो आहे। त इहे जो ॾेखारींदा आहिनि न, देव खे गुस्सो आयो, देवी खे गुस्सो आयो, हुन श्राप ॾेई छॾियईं, हीअं कयईं। इहे सभु हितां जी कहानियूं आहिनि। त हिन करे बाबा असांखे चवनि था कि हमेशह अटेंशन रहे कि मां पूज्य आत्मा आहियां। सदा पंहिंजे खे पूज्य आत्मा सम्झो, त पूज्य आत्मा अर्थात पावन आत्मा, कल्प कल्प जी पूज्य सम्झण सां संकल्प स्वप्न बि सदा स्वच्छ थी वेंदा, पावन थी वेंदा। त अहिड़ो नशो रहंदो आहे। वैसे बि सेवाधारी मेजॉरिटी कुमारियूं आहिनि, कुमारी डबल कुमारी थी वई, ब्रह्मा कुमारी ऐं कुमारी बि आहे। वैसे बि ॾिसो, अदर कुमार कुमारी खे बि ब्रह्मा कुमार कुमारी चईंदा आहियूं, हीअ थोरी चईंदा आहिनि अदर ब्रह्मा कुमारी या अदर ब्रह्मा कुमार, थोरी चईंदा आहिनि, ब्रह्मा कुमारी कुमारी चईंदा आहिनि। त भले ई कोई अदर कुमार कुमारी बाबा जी ज्ञान में हलनि था, लेकिन उहे बि ख़ुदि खे छा सम्झनि, ब्रह्मा कुमारी। उहा सिंगल कुमारी थी आहे, ऐं जेका उहा कुमारी जीवन में आई आहे त उहा डबल कुमारी, मतिलबु ब्रह्मा कुमारी बि कुमारी बि, त केतिरी महान थी आहे कुमारी जी। हाणे 84वें जन्म में बि चरणनि जी पूजा थींदी आहे, है न। नवरात्रे ॾींहुं स्पेशली उन्हनि जी चरण धोईंदा आहिनि। रोटी खाराइनि त हथ धोआरणो खपे न, पर हथ बि धोआरंदा आहिनि किथे किथे। पर दुनिया में माण्हू ॾिसो, मतिलबु केॾा, अगरि इंसानु सम्झे भई, ॾिसो असांजो मिलन कीअं थींदो आहे, बाबा जे ॿारनि जो हिकु साथ नैन मुलाक़ात में बि असां भ्रुकुटी में ॾिसंदा आहियूं। पहिरियों त बाबा चईंदा आहिनि न, भ्रुकुटी जी तरफ़ ॾिसो आत्मा खे। पोइ अगरि मिलणु थींदो आहे त कीअं मिलंदा आहिनि, दृष्टि द्वारा, है न। असांजे ब्राह्मण परिवार में कोई हिक ॿिए सां हथ जोड़े करे बि न मिलंदा। पोइ कॾहिं कॾहिं कोई गेस्ट अची वेंदा आहिनि त उन्हनि जे अॻियां भई उहे माण्हू हथ जोड़ंदा आहिनि, मतिलबु नमस्ते कंदा आहिनि त नमस्ते कंदा आहिनि, है न। ॾिसो, शुरू में बाबा त निराकार आत्मा, पोइ वरी दृष्टि। पहिरियों त बाबा आत्मा भाउ जे रूप में कि मां आत्माउनि खे थो ॾिसां, पोइ बाबा दृष्टि द्वारा आत्माउनि खे दृष्टि ॾियणु। बाबा चईंदा आहिनि न, सतगुरु जे रूप में बाबा सभिनि खे नमस्ते कंदा आहिनि, यादि प्यार ऐं नमस्ते। मतिलबु ॾिसो, असां सूर्यवंशी ऐं चंद्रवंशी जो न, मतिलबु इअ, पंहिंजो इअ मथां जो फेस आहे सूर्यवंशी,
ऐं पोइ उन खां पोइ इहे छाती असांजी चंद्रवंशी, पोइ वैशपेट, पोइ हेठां जा शूद्र। त ॾिसो चंद्रवंशियुनि ताईं मतिलबु हथ जोड़नि ताईं बाबा असांखे ईअं सेखारियो अथई। चलो ठीकु आहे, कोई नमस्ते करे त नमस्ते, बाबा बि नमस्ते कंदा आहिनि ॿारनि खे, है न। त ॾिसो असांजो मिलणु कीअं आहे, आत्मिक स्वरूप, दृष्टि, है न। त ऐं बाक़ी शूद्रनि जो मिलणु कीअं आहे, पेरे पाव। पेरे पाव, पेरे के न पई त उदास थी वेंदा, अरे मूंखे पेरे न पई, है न। यहाँ तक कि भॻवान खां बि वठणु, भॻवान जे बि चरणनि में रहणु चाहींदा आहिनि उहे, है न। भॻवान खां बि मथो झुकाए करे उन्हनि जे चरणनि द्वारा शक्ति मिले पई। काथे आत्मा निराकार आत्मा खे शक्ति ॾे, काथे चरणनि द्वारा शक्ति मिले। सम्झो था भई, आत्मा जी शक्ति पूरे शरीर में फैलंदी न। भई सम्झो शिव बाबा ब्रह्मा बाबा जे शरीर में आया, त शिव बाबा त ब्रुकुटी जे विच में वेठा हुया। हालांकि शिव बाबा चईंदा आहिनि कि मां हिननि जो पूरो शरीर यूज़ न कंदो आहियां, लेकिन जंहिं समय शिव बाबा ब्रह्मा बाबा जे शरीर में आया त कहलाईंदो त न शिव बाबा आया आहिनि, भई शिव बाबा जो कंट्रोल आहे। त बाबा पहिरियों आत्मा खे ॾिसी करे आत्मा जी जोत जॻाई, पोइ दृष्टि द्वारा, बोल द्वारा, हथनि द्वारा, बाबा हस्त द्वारा बि आशीर्वाद ॾींदा हुया। ऐं अगरि साकार में हूंदा कोई, अगरि आया हूंदा, अगरि हुननि बाबा जा पेर पिया हूंदा, त सोचो भॻवान जे चरणनि द्वारा उहो शक्ति थो वठी वञे। अगरि साकार में कॾहिं कोई आयो हूंदो, पाण खे त पतो न आहे, पर ये ॾिसो कि शूद्र कुल जो मतिलबु चरणनि द्वारा। त हिते बाबा चवनि था कुमारियुनि जी चरणनि जी बि पूजा थींदी आहे, 84वें जन्म में बि। त केतिरी महान थी वई कुमारी, चरणनि जी पूजा थींदी आहे। त एतिरी पावन ठहिया आहियो, तॾहिं त एतिरी पूजा थिए थी न। कुमारी खे कॾहिं बि झुकण न ॾींदा आहिनि, शादी खां पोइ झुकंदी, लेकिन हीअं झुकण न ॾींदा आहिनि। कुमारियुनि जे चरणनि में सभु झुकंदा आहिनि, चरण धोई करे पीअंदा आहिनि। कुमारियुनि जा चरण धोई करे पीअंदा आहिनि। त उहा कहिड़ी कुमारी, हाणे जे यादगार जो भक्ति मार्ग में अञा ताईं हलंदो आहे। जे हाणे असां ब्राह्मण आहियूं त भक्ति मार्ग में अञा ताईं नामधारी ब्राह्मणनि जो नाम आहे न। त हीअं हाणे असां ब्रह्म कुमारियुनि एॾो, बाबा एॾो सुठो कर्म असांखां करायो अथई, त हिन जे फलस्वरूप भक्ति मार्ग में अञा ताईं कुमारियुनि जी पूजा थींदी आहे। उन्हनि जा चरण धोई करे पीअंदा आहिनि। त चरण धोई करे, त उहा कहिड़ी कुमारी, ब्रह्म कुमारी। त सेवाधारी अहिड़ी श्रेष्ठ आत्मायूं आहियो न, कंहिंजी पूजा थिए थी, तव्हांजी पूजा थींदी आहे न। गीत बि आहे न, पूजा थींदी आहे घर घर में, हिन करे चओ असांजी पूजा थींदी आहे। हिकु गीत बि आहे, पूजा थींदी आहे घर घर में, हिन करे चओ पूजा थींदी आहे असांजी। बाप दादा बि ॾिसो नमस्ते कंदा आहिनि न। त एतिरी पूज्य आहियो, तॾहिं त बाबा बि नमस्ते कंदा आहिनि। हिन स्मृति स्वरूप रहण सां सदा वृद्धि थींदी वेंदी, है न। इहे जॾहिं असांखे स्मृति रहंदी न कि असां केरु आहियूं, त असांजी वृद्धि थींदी वेंदी। पंहिंजी बि मतिलबु स्थिति जी बि वृद्धि थींदी ऐं सेवा जी बि वृद्धि थींदी। सभु विघ्न ख़तमु थी वेंदा। हिन स्मृति सां सभु विशेषतायूं बि अची वेंदियूं। त हर घड़ी छा यादि रखो, मां केरु आहियां, विश्व जी स्टेज ते वेठी आहियां, ऐं ॿियो मैं केरु आहियां, ब्रह्मा कुमारी आहियां।
है न। मां आत्मा विश्व जी स्टेज ते वेठी आहियां ऐं 24 घंटे सेवाधारी आहियां। तव्हां जीअं सुम्हंदव, तव्हां जीअं उथंदव, तव्हां जीअं ॻाल्हाईंदव, तव्हां जीअं कर्म कंदव ओड़ा वाइब्रेशन दुनिया में फैलंदा। अने ॾाढो सहज तरीक़ो आहे। अगरि तव्हां चाहींदा आहियो न भई असां सेवा करूं, सेवा करण लाइ पहिरियों वीचार सागर मंथन करिणो पवंदो आहे न, है न। अगरि तव्हांखे लॻे थो की दुनिया में हीअं हीअं आहे ऐं बाबा जी श्रीमत अनुसार हीअं हीअं थियणो खपे, त तव्हां उहो संकल्प फैलायो। बाबा जी यादि में तव्हां उहो संकल्प फैलायो त छा थींदो, आत्माउनि खे उहो संकल्प टच थींदो, है न। ॾिसो हाणे जेकी आत्मा ईंदी आहे न ज्ञान में, उहा न ठहियल उन्हनि जे मथां एतिरी महिनत न करणी पवंदी आहे। छो जी ऑलरेडी पूरी दुनिया में एॾा वाइब्रेशन फैली चुकिया आहिनि न। भई पहिरियों त कंहिंखे चओ भई आत्मा आहे, निराकार आहे, बिंदी आहे, त उन्हनि खे सम्झण में टाइम लॻंदो हुयो, कोई त सम्झंदो बि न हुयो। लेकिन हाणे कंहिंखे चओ न की असां सभु आत्मा आहियूं, शरीर जे विच में आत्मा आहे, बिल्कुलु चईंदा हा हा हा। ऐं पहिरियों त आत्मा जो नाम ॿुधी करे माण्हू छा सोचंदा हुया, उहा सफ़ेद वस्त्र, खुला बाल ऐं ईअं टीवियुनि में ॾेखारींदा न, है न। ऐं हाणे कंहिंखे बि चओ न त झटि सम्झी वेंदा। त हाणे अगरि बाबा जो ज्ञान दिन प्रतिदिन केॾी आत्मायूं नई नई अचनि थियूं ऐं उन्हनि खे जल्दी छो थो सम्झ में अचे, छो जी जो शुरू खां ब्रह्मा बाबा, दादियुनि ऐं वॾी दीदियुनि ऐं हाणे बि जेके आत्मायूं, जीअं तव्हां रोज़ु मुरली ॿुधंदा आहियो, वीचार सागर मंथन कंदा आहियो, बाबा खे यादि कंदा आहियो, त हुन सां दुनिया जो वातावरण शुद्ध थींदो वेंदो आहे, है न। भले ई दुनिया में कई ॾिसो बाबा जेको पॉइंट्स ॿुधाईंदा आहिनि न, है न, उहा भले ई अज्ञान काल में था ॾिसो कई आत्मायूं हाणे क्लासिस मतिलबु पंहिंजे भाषण में बि अहिड़ा ॻाल्हियूं चईंदा आहिनि जो बाबा जे ज्ञान जे हिसाब सां आहिनि। जी पहिरियों माण्हू एॾो लहसुन प्याज जे लाइ न चईंदा हुया, हाणे त इहे ॾिसो जेका इहे माण्हू आहिनि न कथा करण वारा आहिनि, उहो हुन में चईंदा आहिनि लहसुन प्याज जे लाइ। मतिलबु कई माण्हुनि त हिननि जे कारण मतिलबु की हुननि में बि शक्ति कीअं आई, है न। चलो दुनिया में जीअं इहे कथावाचक आहिनि, भले ई इहा ॾाढा अॻियां था वधनि, लेकिन हिननि खे बि उहो शक्ति किथां थी मिले, बाबा द्वारा ई मिले थी न, है न। भले इहे चवनि की असांजो गुरू बि ईअं चईंदा आहिनि, असांजो फलानो बि ईअं चईंदा आहिनि, लेकिन उन्हनि खे बि प्रेरणा, उन्हनि खे बि टचिंग, है न, कीअं ईंदी आहे। जॾहिं असां बाबा जी यादि में कंदा आहियूं त उहो बि न दुनिया में आहिनि, उहो बि चलो भॻवान खे पहचानंदा न आहिनि, लेकिन यादि त कंदा आहिनि, उन्हनि खे बि टच त थींदो हूंदो न कुझु बाबा जो ज्ञान। त हिन करे बाबा चवनि था सदा यादि रखो त तव्हांजी स्थिति में ऐं सेवा में वृद्धि थींदी वेंदी। पार्टियुनि सां बाबा ॻाल्हाइनि था। पहिरीं पार्टी सां जीवन जी अनेक समस्याउनि जो हल, तीर्थ स्थान जी स्मृति, भाग्य विधाता जी भूमि ते पहुचणो, इहो बि ॾाढो वॾो भाग्य आहे, मधुबन में पहुचणु, न। मधुबन में हर एक पहुची सघंदो आहे। हाणे बाबा मिलन में जे ॾींहुं कोई मधुबन वञणु चाहे त वञी सघंदो आहे। भई बाबा मिलन थिए थो, वॾो प्रोग्राम थिए थो, कोई बि सोचे जीअं न गुरु गोविंद सिंह जयंती हूंदी आहे, गुरु नानक देव जयंती हूंदी आहे, दिवाली, एकादशी, हाणे जीअं एकादशी हूंदी आहे त सभु माण्हू सोचंदा आहिनि न असां मथुरा वञूं, कोई बि वञी सघंदो आहे, कोई रोक टोक थोरी आहे हुते। लेकिन असांजे बाबा जे घर बाबा मिलन हाणे कोई अची सघंदो आहे, न अची सघंदा आहिनि न अज्ञानी। त ॾिसो तव्हांजो केॾो वॾो भाग्य आहे की तव्हां एॾे वॾे तीर्थ ते पहुची विया आहियो।
चलो कोई अज्ञानी हली बि वञे प्रोग्राम में या हिननि में, पर वञी करे छा कंदो? असां जॾहिं मधुबन में वेंदा आहियूं त छा कंदा आहियूं? हालांकि बाबा त असां सां गॾु हिते बि आहिनि, लेकिन उते त परमानेंट एड्रेस आहे कि हा बाबा जी घर आया आहियूं। असां हुते बाबा जी यादि में बाबा जी मुरली ॿुधो, बाबा खे यादि करो, हुते आत्माउनि सां मिलो, त कहिड़ो अलॻि वायुमंडल वाइब्रेशन लॻंदो आहे न। ऐं कोई अज्ञानी हली वञे त पोइ सोचे मां कहिड़े देश में अची आहियां, कहिड़ो संसार आहे इहो, है न। ऐं ब्राह्मणनि जी भाषा कहिड़ी अलॻि आहे। अगरि ब्राह्मणनि जे विच में कोई अज्ञानी वेहे न, ऐं तव्हां हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा रहो, हीअं मतिलबु भाषा ई पंहिंजी अलॻि आहे कि बाबा हीअं चईंदा आहिनि, हीअं हूअं, तमो प्रधान सतो प्रधान, हा बाबा त चवनि ई था दिन प्रतिदिन हाणे ॿियो ई तमो प्रधान थींदा वेंदा, हीअं थींदा। अज्ञानी वेही ॿुधे इहे छा था ॻाल्हाइनि, है न। त ॾिसो तव्हां केॾा भाग्यशाली आहियो कि तव्हां हिकु त बाबा जा ठहिया आहियो, बाबा जी भाषा खे सम्झंदा आहियो, ऐं भाग्य दादा जी भूमि ते पहुची विया आहे। इहे बि ॾाढो वॾो भाग्य आहे। इहा कोई ख़ाली स्थान न आहे, ये महान तीर्थ स्थान आहे। बाबा चई न जीवन में अनेक समस्याउनि जो हल छा आहे? तीर्थ स्थान जी स्मृति। हाणे घड़ी घड़ी मधुबन में न हली वञिजो, तीर्थ स्थान जी स्मृति मतिलबु मधुबन जी यादि ई मधुबन या परमधाम बि असां ॼाणंदा आहियूं न, त हिन सां ई असांजा ॾाढा विघ्न ख़तमु थी वेंदा। वैसे बि भक्ति मार्ग में मञंदा आहिनि कि तीर्थ स्थान ते वञण सां पाप ख़तमु थी वेंदा आहिनि, लेकिन कॾहिं थींदा आहिनि, कीअं थींदा आहिनि, इहे ॼाणंदा न आहिनि। हिन समय तव्हां ॿार अनुभव कंदा आहियो कि महान तीर्थ ते अचण सां महापुण्य आत्मा ठही वेंदा आहिनि, है न। महान तीर्थ स्थान ते वञण सां महान पुण्य आत्मा ठही वेंदा आहिनि। त ॾिसो हिते बाबा जो घर, हुतां जी स्मृति, हुते वञण सां पाप कटजंदा आहिनि, विघ्न समाप्त थींदा आहिनि, अनेक समस्याऊं हल थींदियूं आहिनि। ऐं हिन जो यादगार भक्ति मार्ग में इहे सोचियो अथनि कि तीर्थ स्थान ते वञो त पाप धुलिजी वेंदा। ये तीर्थ स्थान जी स्मृति जीवन जी अनेक समस्याउनि सां पार वठी हलंदी आहे। ये स्मृति बि हिकु तावीज़ जो कमु कंदी आहे। तावीज़ पाईंदा आहिनि न माण्हू, त तव्हां बि बाबा बि असांखे कहिड़ो तावीज़ ॾिनो अथई? तीर्थ स्थान जी स्मृति, है न। ये स्मृति बि हिकु तावीज़ जो कमु कंदी आहे। तीर्थ स्थान जी स्मृति जीवन जी अनेक समस्याउनि सां पार वठी वेंदी। ये स्मृति बि हिकु तावीज़ जो कमु कंदी। जॾहिं बि यादि कंदा आहियो हितां जे वातावरण जी शांती ऐं सुख पंहिंजे जीवन में इमर्स थी वेंदो आहे, है न। जॾहिं बि तव्हां हुन तीर्थ स्थान खे यादि कंदा न, है न, मधुबन खे यादि कंदे मधुबन जो वायुमंडल, मधुबन में जो तव्हांखे अनुभव थियो आहे, उहो इमर्स थी वेंदो आहे न, है न। त बाबा चवनि था त पुण्य आत्मा थी वियो न। हिकु त असां मधुबन वञी सघंदा आहियूं, हुतां जो अनुभव करे सघंदा आहियूं। उहो अनुभव तव्हां सां गॾु आहे। स्पेशली रोज़ु अमृत वेलो अगरि तव्हां कंदा ई हूंदव त हीअं सोचता करो, हाणे मां अमृत वेलो बाबा खे उथी अवतरित आत्मा आहियां, ऐं मां न बाबा जी घर, चाहे बाबा जो कमरो, चाहे बाबा जी कुटिया, किथे बि जो बि तव्हांखे जो अनुभव थियो आहे न मधुबन में,
हुनखे अमृत वेले रोज़ ज़रूरु रिवाइज़ कंदा करो। सॼे ॾींहं में विच विच में बि उहो अनुभव रिवाइज़ कंदा करो। यादि त आहे न, डायमंड हॉल में मुरली अव्यक्त बाप दादा जो मिलन, है न, ॾाढा सारा अनुभव थिया हूंदा। उन्हनि खे तव्हां ज़रूरु अमृत वेले नुमा शाम योग या सॼे ॾींहं में विच विच में हुन अनुभव खे स्मृति में लायो त तव्हांखे ॾाढी शक्ति मिलंदी। बाबा चवनि था वैसे बि भक्ति मार्ग में मञदा आहिनि कि तीर्थ स्थान ते वञण सां पाप ख़तम थी वेंदा, लेकिन कॾहिं थींदा आहिनि, कीअं थींदा आहिनि, इहे ॼाणदा न आहिनि। हिन समय तव्हां ॿार अनुभव कंदा आहियो न कि महान तीर्थ स्थान ते अचण सां पुण्य आत्मा ठही वेंदा, है न। बाबा जे घर वञण सां पुण्य आत्मा थी वेंदा। ये तीर्थ स्थान जी स्मृति जीवन जी अनेक समस्याउनि सां पार वठी वेंदी। बाबा कॾहिं कॾहिं चईंदा आहिनि न, जीअं न हिस्ट्री हॉल, बाबा जो कमरो, बाबा जी कुटिया, बाबा जो स्थान, बाबा चईंदा आहिनि न कि जॾहिं बि तव्हांखे कुझु लॻे बाबा सां रूह ध्यानु करणी हुजे त मधुबन में बाबा जी 4 धाम में व्यक्त संकल्प हुजनि त हिस्ट्री हॉल में हली वञो, बाप समान ठाहिणो आहे त स्तंभ ते हली वञो, बाबा सां रूह ध्यानु करिणो आहे त कुटिया में हली वञो, ऐं बाबा जो कमरो। ये बाबा चईंदा आहिनि कि कॾहिं बि कुझु बि कोई बि प्रॉब्लम थिए त बाबा वटि, बाबा जी 4 धाम त सभु कया ई आहिनि, या हाणे हेठि बि एॾा सारा दादियुनि जा स्तंभ ठहिया आहिनि, त कॾहिं बि कुझु बि अगरि तव्हांखे प्रॉब्लम अचे ॿाहिरि त हे सोचियो कि मां बाबा जे 4 धामनि में पहुची वयमि, या चई दादी जे स्तंभ ते तव्हांखे सुठो अनुभव थियो हुजे हुते पहुची वञो। त तीर्थ स्थान जी स्मृति जीवन जी अनेक समस्याउनि सां पार वठंदी आहे। उनजे बदिले न हाणे भक्ति मार्ग में बि माण्हुनि खे कुझु दुख थींदो आहे या कुझु थींदो आहे न त सोचदा आहिनि तीर्थ करे था अचूं पाप लही वेंदा। ये स्मृति बि हिकु तावीज़ जो कमु कंदी आहे। त हुतां जी स्मृति तावीज़, माण्हू तावीज़ पाईंदा आहिनि न, असांखे कुझु स्थूल में न करणो, असांजो बुद्धि हुते हली वञे, बुद्धि सां होॾे हली वञे। जॾहिं बि यादि कंदव त हितां जे वातावरण जी शांती ऐं सुख पंहिंजे जीवन में इमर्ज थी वेंदो, त पुण्य आत्मा थी वेंदव न, है न। हिन धरनी ते अचण बि भाग्य जी निशानी आहे, इन करे ॾाढा ॾाढा ख़ुदि खे भाग्यशाली सम्झो। हाणे भाग्यशाली ठही वियो, लेकिन सौभाग्यशाली थियण व पद्मा पदम भाग्यशाली थियण इहे तव्हांजे हथ में आहे। मधुबन में पहुचण मतलब भाग्यशाली थियण, है न। बाबा कॾहिं कॾहिं चईंदा आहिनि न कि बांदेलियूं बि बाबा वटि मधुबन में न पहुची सघियूं, त जेको मधुबन में पहुची वियो त उहो ख़ुदि खे भाग्यशाली सम्झे, लेकिन उन खां पोइ जे हुतां जे वातावरण जो हुते वञी पुरुषारथ करे जे लाभ वरितो, उन अनुसार सौभाग्यशाली पद्मा पदम भाग्यशाली थी वेंदा, है न। त हुते वञी जो पुरुषारथ करे, जो मुरली ॿुधे, 7 ॾींहं बि माण्हू रहंदा आहिनि त केॾो कुझु अनुभव थींदो आहे, है न, केॾो कुझु आत्मा खे प्राप्ति थी वेंदी आहे।
ऐं पोइ हुनखे जेको सिखी आई आत्मा हुनखे जीवन में हिते हिन दुनिया में रहंदे हुए हूअं हूअं हले त सौभाग्यशाली पद्मा पदम भाग्यशाली ठही वेंदा। त बाबा चवनि था कि मधुबन में पहुचण मतलब भाग्यशाली थियण ऐं पुरुषारथ करे प्राप्ति करण मतलब हुन खां पोइ सौभाग्यशाली पद्मा पदम भाग्यशाली। त चेक करो सौभाग्यशाली ठहिया आहियो पद्मा पदम भाग्यशाली ठहिया आहियो। बाबा भाग्यशाली ठाहे छॾियईं। इहे ई भाग्य समय प्रति समय सहयोग बि ॾींदो अथई। कोई बि ॻाल्हि हुजे त मधुबन में बुद्धि सां पहुचणो है न। ईअं न असां उते ई पहुची वञूं छो जो उते बि अलॻि अलॻि प्रोग्राम थींदा आहिनि न। अलॻि अलॻि समय ते सभु कुझु फिक्स हूंदो आहे न। ईअं न कि असां पहुची वञूं उते। बाबा छा था चवनि बुद्धि सां। जे सम्झो जंहिं वैष्णो देवी ॾिठो हूंदो त उहो बुद्धि सां होॾे हली वेंदो है न। वैष्णो देवी ॾिठो हूंदो त बुद्धि सां होॾे हली वेंदो। कंहिं अमृतसर ॾिठो हूंदो त बुद्धि सां हली वेंदो। या माण्हू टीवी खोले ॾिसंदा आहिनि। असां वटि टीवी हुजे न हुजे कुझु हुजे न हुजे असांजो त सभु बुद्धि जो खेल आहे। हाणे बि असां परम धाम में बाबा चईंदा आहिनि कि पहुची वञूं परम धाम में हिकु सेकेंड में। आत्मा निकिरी वई त पोइ मरी शरीर ख़तम थी वेंदो। लेकिन कंहिंसां वेंदा आहिनि बुद्धि सां। सोचो माण्हू वेंदा आहिनि बुद्धि सां वैष्णो देवी। असां बुद्धि द्वारा परम धाम में बाबा वटि पहुची वेंदा। बुद्धि द्वारा असां फरिश्तनि जी दुनिया पहुची वेंदा। बुद्धि द्वारा असां पूरे विश्व खे सकाश ॾींदा बाबा सां। बुद्धि द्वारा त हाणे हाणे मधुबन में पहुची वियो। कुटिया श्री होम शांति स्तंभ। वैसे भी हाणे जनवरी मास आहे न। अगरि न बि वञी सघो त बुद्धि द्वारा वेही रहिजो हुते। कुटिया पोइ सुख ऐं शांति जे झूले में झूलण जो अनुभव थींदो। पोइ छा थींदो सुख शांति जे झूले में झूलण जो अनुभव थींदो। ॿी पार्टी सां बाबा ॻाल्हाइनि था स्वदर्शन चक्रधारी जी निशानी छा आहे। सफलता स्वरूप है। हाणे पंहिंजे खे सुदर्शन चक्रधारी सम्झंदा आहियो। बाबा जी जेतिरी महिमा आहे उन महिमा स्वरूप ठहिया आहियो था है न। बाबा जी जेतिरी महिमा आहे उन महिमा स्वरूप ठहिया आहियो। जीअं बाप जे हर कर्म चरित्र जे रूप में हाणे बि ॻाईंदा आहिनि न। ईअं तव्हांजे बि हर कर्म चरित्र समान थिया आहिनि है न। चेक करो कि बाबा जी जो विशेषता आहे बाबा जी जेतिरी महिमा आहे हुन महिमा स्वरूप तव्हां केतिरा ठहिया आहियो। तव्हां ख़ुदि जी महिमा करे सघंदा आहियो। बाबा जो ठहिण खां पोइ तव्हां केतिरो स्वयं खे बाप जे गुण सां श्रृंगारियो था। तव्हांखे पतो आहे तव्हां में कहिड़ा गुण आहिनि है न। अॼु चेक कजो राति जो सुम्हण खां पहिरियों ख़ुदि जी महिमा कजो। हर हिक खे पतो हुजणो खपे न कि भई तव्हां में छा विशेषता आहे। माण्हुनि खे भले ई पतो हूंदो लेकिन असांखे बि पतो हुजणो खपे कि बाबा असां में कहिड़ी कहिड़ी विशेषता भरी अथई। जीअं बाप जे हर कर्म चरित्र जे रूप में हाणे बि ॻाईंदा आहिनि ईअं तव्हांजे बि हर कर्म चरित्र जे समान रहिया आहिनि। अहिड़ा चरित्रवान ठहिया आहियो। कॾहिं साधारण कर्म त न करे वठंदा आहियो। जो बाप जे समान सुदर्शन चक्रधारी ठहिया आहिनि उन्हनि जो कॾहिं बि साधारण कर्म न थी सघंदो। भले उहे झाड़ू बि कढनि न त बि बाबा जी यादि में कढंदा त साधारण न हूंदो।
जो बि कार्य कंदव हुनमें सफलता समायल आहे। तव्हां जो बि कार्य कंदा न बाबा जी याद में कंदा त हुनमें कोई न कोई विशेषता बि हूंदी, सफलता बि थींदी। सफलता थींदी या न थींदी ये संकल्प में भी न उथी सघंदो। बाबा जी याद में तव्हां जो कमु कंदव हुनमें सफलता आहे ई। सफलता थींदी या न थींदी ये संकल्प में भी न उथी सघंदो। निश्चय हूंदो कि सफलता आहे ई। एतिरो बाबा में ऐं ख़ुदि में ड्रामा में परिवार में निश्चय हुजणो खपे, है न? कि असां बाबा जी याद में जो कर्म कंदासीं हुनमें सफलता आहे। स्वदर्शन चक्रधारी माया जीत हूंदा। चक्कर घुमाईंदा आहियो भई मां पहिरियों सत्संग में ॾिसो जेतिरा बार तव्हां साकार मुरली पढ़ंदव न या साकार मुरली ॿुधंदव त साकार मुरली में बाबा छा कंदा आहिनि चक्कर ई त घुमाईंदा आहिनि। कॾहिं सतयुग जी ॻाल्हियूं, कॾहिं त्रेता जी, कॾहिं द्वापर जी, कॾहिं कलयुग जी। उहो ई तव्हां यादि करो। अॼु सॼो ॾींहुं यादि करो बाबा मुरली में छा ॿुधाई सुबुह जो, है न? या जॾहिं तव्हां मुरली ॿुधंदा आहियो न हिन समय न चार युगनि जो उहो स्वास्तिक थींदो आहे न हिकु चक्कर खीचे उहो ठाहे छॾियो। बाबा जॾहिं सतयुग जी ॻाल्हि ॿुधाए त सतयुग जो पॉइंट लिखो त्रेता द्वापर कलयुग उहो ई सॼो ॾींहुं घुमाईंदा रहो। या ॿियो काई पॉइंट बि तव्हांखे ऐड करिणो आहे त हा भई बाबा चईंदा आहिनि सतयुग में हीअं हूंदो, त्रेता में हीअं ईंदो, द्वापर में हीअं ईंदो, कलयुग में हीअं हूंदो, पोइ संगम ते हीअं, पोइ परम धाम में हीअं हूंदो, पोइ वरी असां हे थींदासीं, वरी हीअं थींदो। थी वियो सुदर्शन चक्रधारी। बाबा छो चईंदा आहिनि सुदर्शन चक्रधारी माया जीत हूंदा? माया मतलब विकार बुराई कमजोरी, है न? अगर समझो तव्हां में कोई भी अवगुण, अगर तव्हां में कोई भी अवगुण आहे त तव्हां सुदर्शन चक्र फिरायो। सतयुग में मां हिन अवगुण सां मुक्त हुयमि, त्रेता में भी मूंखे न हुयो, द्वापर में भी न हुयो, हाणे कलयुग में द्वापर में भी अगर ज्यादा ई पक्को आहे अञा ताईं वियो न आहे त ज़रूर द्वापर खां मां हीअं हूंदमि। मूंखे हिन विकार मूंखे द्वापर खां पकड़े रखियो अथई। हाणे मां आत्मा हिन खां मुक्त आहियां। मां मास्टर सर्वशक्तिवान हाणे हिन बुराई खे, हिन विकार खे, हिन कमी कमज़ोरी खे मुक्ति थी ॾियां। पूरी दुनिया में ही हली वई, है न? तो स्वदर्शन चक्र फिराइण मतलब कि मां देव आत्मा आहियां, मां पूज्य आत्मा आहियां द्वापर कलयुग जी, ऐं मूं में ये अवगुण न त ऑटोमेटिकली तव्हां हुन सां मुक्त थी वेंदा। माया जी थियण जे कारण सफलता मुहूर्त थी वेंदव। जो सफलता मुहूर्त हूंदा उहे सदा हर कदम में पद्मा पदमपति थींदा। त बाबा छा था चवनि सफलता मुहूर्त थियण लाइ छा करिणो आहे कि मां बाबा सां गॾु कर्म करां थी, पाप समान सुदर्शन चक्रधारी आहियां त मूंखां कॾहिं बि साधारण कर्म न थी सघंदो आहे। मूंखां जो कर्म थींदो हुनमें सफलता आहे ई। मां मुंहिंजे हर कदम में पदम आहियां, मां पद्मा पदमपति आहियां। कहिड़ा पद्मा पदमपति अनुभव कंदा आहियो ख़ुदि खे? एतिरी कमाई जमा करे वरिती आहे जो 21 जन्म ताईं हलंदी रहे। बाबा त चईंदा आहिनि 21 जन्म बि न, 3/4 जन्म मतलब द्वापर ताईं असां सुखी रहंदासीं। कलयुग में भी कलयुग जे अंत में असां ईअं थिया आहियूं न। सूर्यवंशी अर्थात 21 जन्मनि जे लाइ जमा करणु त सदा हर सेकेंड में जमा कंदा रहो।
हर सेकेंड में जमा थिए थो असांजो, कॾहिं चेक कयो अथव? ही मुंहिंजो न, असांखे त ॾिसो फालतू ॻाल्हियूं सोचण जो ॿुधण जो टाइम बि न हूंदो आहे। असांजो हर सेकेंड असांखे जमा करणो, हर सेकेंड मुंहिंजो बाबा जी यादि में मां हर कर्म करां। त असांखे ॿियनि ॻाल्हियुनि में अगरि असांजी बुद्धि हली वेंदी त बाबा सां डिस्कनेक्ट थी वेंदासीं न। भले तव्हांखे ॿियो कुझु कमु करणु, छा कमु करणो पवंदो हूंदो? जेके धंधो करणो आहे उहो धंधो कंदो हूंदो, उहो त करिणो ई आहे। जेके रोटी ठाहिणी आहे, साफ़ सफ़ाई करणी आहे, उहो करणी आहे। हाणे असांखे घर फुल्को पचाइणो आहे त हाणे असां सोचंदासीं फुल्को पचाइणो आहे, लेकिन अकेला न सोचो। है न, अगरि तव्हांखे फुल्को पचाइणो आहे त छा सोचंदा? मतलब बाबा फुल्को था पचाइनि, बाबा ॾिसो एतिरा फुल्का पचाइणा आहिनि, एतिरो अटो खयो, हुनमें पाणी मिलायो, ईअं कयो, जो बि विझणो आहे विझो, चलो बाबा फुल्को था पचाइनि, बसि ॿियो छा करिणो आहे? है न, बुद्धि ॿी जॻह वञे, ॿी ॻाल्हियुनि खे असां ॿी ॻाल्हियुनि में दिमाग़ लॻायूं। हा फलाणी हीअं पई चए, फलाणो हीअं पई करे, हीअं थोरी करिणो खपेसि। इन खां त असां बाबा सां गॾु गॾु फुल्को था पचायूं। अगरि सम्झो कंहिंजी ॻाल्हि आई बि मन में त बाबा खे ॿुधायो, बाबा फलाणी है न हीअं पई चए, हीअं पई करे, हुनखे हीअं कई, हिनखे हीअं कई, त ऑटोमेटिकली तव्हांखे यादि अचिणो यादि अची वेंदो कि असांखे विस्तार में न वञिणो आहे। चलो उहो बि वीचारी हिन अवगुण खां मुक्त थी वेंदी। बाबा खे था ॿुधाईंदा न, तव्हांखे ख़ुदि खे यादि अची वेंदो कि मां फालतू ॻाल्हियुनि में छो थी पवां। बाबा त चवंदा आहिनि ॿियनि जी ॻाल्हियुनि में न पओ, हुननि खे शुभकामना शुभकामना। तव्हांजो मन बि शांत थी वेंदो, तव्हांजी बुद्धि बि वधे वेंदव। सम्झो माण्हू ॾाढो चिल्लाइनि था फालतू फालतू, हाणे ज्ञानी माण्हुनि खे उहो सभु ॻाल्हाइण, उहो सभु पंहिंजो जीवन जीअण में लॻंदो आहे न, केॾो टाइम वेस्ट था करनि। है न, एॾो माण्हू डॉक्टरी, इंजीनियरिंग, अलाए छा छा पढ़े थो, पैसा ख़र्च करे थो स्कूलनि में, लेकिन ॿारनि जो बोलचाल व्यवहार उहो ई अज्ञाननि जो, मतलब लॻे ई नथो कोई चई न सघंदो कि एॾे वॾे स्कूलनि में पढ़ंदा। गृहस्थी जो माहौल त ओड़ो ई आहे न, माउ बाप त उहे ई चिल्लाईंदा रहंदा आहिनि। ईअं कन जो बाबा चवंदा आहिनि न कि दुनिया जानवर मिसल थींदी आहे, त उहो ई घर में माण्हू कोई कुते जीअं चिल्लाईंदो, शेर जीअं गुस्सो कंदो, सांप जीअं पुठियां पइजी वेंदो, गिरगिट जहिड़ो कलर बदिलंदो। ये घर में हर हिक जो स्वभाव संस्कार अज्ञाननि में त इहे ई आहे। जंगल ॾिसणो हुजे त अज्ञाननि जी गृहस्थी ॾिसो वञे, कीअं चिल्लाइनि था, कीअं विढ़नि था, कीअं जानवर कटड़ खाइनि था। मतलब दुनिया खे अगरि था ॾिसो त छा था करनि, है न? बस शरीर इंसान जहिड़ो आहे, सीरत जानवर जहिड़ी आहे। ऐं तव्हां ॾिसो तव्हां छा था करो, हर सेकेंड असां जमा था करूं बाबा जी यादि में, त केतिरो अटेंशन ॾियणो खपे। टी पार्टी सां बाबा ॻाल्हाइनि था, चैतन्य छिप माला दीपमाला जे दीपकनि जो कर्तव्य छा आहे? असां चैतन्य दीपमाला जे दीपकनि जो कर्तव्य छा हूंदो आहे? अंधकार में रोशनी करणु। पंहिंजे खे सदा जॻे हुए दीपक सम्झंदा आहियो। तव्हां विश्व जे दीपक, अविनाशी दीपक आहियो। केॾो नशो चढ़ाईंदा आहिनि बाबा, जंहिंजो यादगार हाणे बि दीपमाला मल्हाईंदा आहिनि। त इहे निश्चय ऐं नशो रहंदो आहे कि असां दीपमाला जा दीपक आहियूं। हाणे ताईं तव्हांजी माला केतिरी सिमरण कंदा आहिनि? छो सिमरन कंदा आहिनि? छो जे अंधकार खे रोशनी करण वारा दीपक ठहिया आहिनि। छो जे अंधकार खे रोशन करण वारा ठहिया आहियो न, त अञा ताईं ॾिसो तव्हांजो माण्हू सिमरन कंदा आहिनि, है न? स्वयं खे सदा जॻे हुए दीपक अनुभव कंदा आहियो।
स्वयं खे सदा ईअं जॻो दीपक अनुभव कंदा आहियो। जॻो दीपक मतलब सदा बाप सां गॾु बुद्धि हो। जीअं थींदो आहे न कंहिं कंहिं मंदिर में अखंड जोत जगदी आहे, त असांजी बाबा जी यादि बि त घृत आहे न। अगरि हू घृत पईंदो रहंदो त जोत जॻल रहंदी, त अखंड दीपक जॻल रहंदो। अगरि हेॾे होॾे बुद्धि हली वई ॿिए कम में त उहा ख़तम थी वेंदो। टिमटिमाइण वारा न आहियूं। केतिरो बि तूफ़ान अचे लेकिन सदा हिकु रस अखंड ज्योति जे समान जॻे हुए दीपक। केतिरो बि तूफ़ान अचे मतलब कोई बि ॻाल्हियूं अचनि, लेकिन असांजो बुद्धि योग बाबा सां न टुटे। हिकु रस अखंड ज्योति जे समान, है न। ईअं न कोई आवाज़ अचे थी ऐं असांजो ध्यानु होॾे हले, भले सम्झो आवाज़ अचे थी, अगरि ॿी कोई ॻाल्हि बि आहे त बाबा सां गॾु सोचो। सम्झो कोई खंगे थो, है न, तव्हांखे आवाज़ अचे थी त तव्हां मन में छा संकल्प ईंदो आहे, एॾो खंगे थो, स्वेटर नथो पाए, हीअं नथो करे, दवाई नथो वठे, माउ पीउ ध्यानु नथा करनि, तंहिंखां त खंगे थो, तव्हांखे संकल्प बि अचे थो, चलो उहो बि ठीकु थी वेंदो, बसि हुनजी खांसी बि ठीकु थी वेंदी, बसि ख़तमु ॻाल्हि, है न। ज्यादा पढ़णो ई न, हुनजा माउ पीउ ज्यादा ध्यानु नथा ॾियनि, स्वेटर नथो पाए, ईअं नथो पाए, सभु पंहिंजे पंहिंजे हिसाब सां। असांखे त छा करिणो आहे, सभिनि खे ब्लेसिंग ॾियणु, सभिनि जो ई कल्याण, छो कि असां मूर्ति आहियूं न, है न। कंहिंजी ॻाल्हियुनि में बि असांखे पढ़णो न आहे, ज्यादा पईंदा बाबा त चईंदा आहिनि, लेकिन वैसे बि दुनिया में बि अगरि कोई कंहिंजे ज्यादा जीवन में इंटरफेयर करे त माण्हू छा चईंदा, तव्हांजो छा मतिलबु, नंढो ॿार बि तव्हांखे चई छॾंदो, है न। नंढो ॿार बि चईंदो कि अरे छा तव्हां पंहिंजो कमु करो वञी, हलो हलो अंदरि, त असां हुननि खे ईअं बि न चऊं अच्छा ॿुधे नथो, ॾिस थी नथो पाए, असांजो त कमु छा आहे, चलो हिनजो बि भलो थिए, हिनजी बि खांसी ठीकु थी वञे सघे। त बाबा चवनि था केतिरो बि तूफ़ान अचे लेकिन सदा हिकु रस अखंड ज्योति जे समान, अहिड़े दीपकनि खे विश्व बि नमन कंदी। बाप बि अहिड़े दीपकनि सां साथ रहंदो आहे, टिमटिमाईंदे दीपकनि सां साथ न रहंदो। बाबा जीअं सदा जागती ज्योत, अखंड ज्योत, अमर ज्योति। बाबा खे बि कहिड़ा दीपक सुठा लॻंदा आहिनि, जो बाबा जीअं सदा जागती ज्योत रहंदा आहिनि, अखंड ज्योत रहंदा आहिनि, अमर ज्योत रहंदा आहिनि। अहिड़ा ॿार बि सदा अमर ज्योत, ईअं बाबा बि, जीअं बाबा आहिनि जागती, अखंड, अमर, हीअं ॿार बि सदा अमर ज्योति जे रूप में तव्हांजो यादगार बि आहे, है न। जो मंदिरनि में या जॻह जॻह ते माण्हू चैतन्य में वेही पंहिंजे जड़ चित्रनि खे यादगारनि खे ॾिसंदा रहंदा आहिनि, मतलब उते ज्योति जॻाईंदा आहिनि न अखंड, केॾो माण्हू घी विझंदो आहे हुते, मतलब माण्हू अॼुकल्ह त ॾिसो सभु मिलावटी आहे, लेकिन पहिरें जे ज़माने में बि माण्हू जॾहिं सभु प्योर बि हुयो त इंसान खुदि न खाए, दियो ज़रूर जलाए। त हाणे जेतिरो असां बाबा जीअं अमर ज्योत, जागती ज्योत, अखंड, ईअं बाबा चवनि था मुंहिंजा ॿार बि सदा अमर रहनि, अखंड रहनि, जागती ज्योत समान रहनि, चैतन्य में वेही पंहिंजी सभी जड़ यादगारनि खे ॾिसो था न, है न। त दियो बि अगरि कोई जलाईंदो आहे न अखंड, उहो बि असांजो यादगार, बाबा त आहिनि ई सदा ज्योत, जागती, अमर, अखंड, लेकिन असां जो ठाहींदा आहियूं न,
उन्हनि जो यादगार आहे। चङी सारी मूर्तियूं जो आहिनि ये कंहिंजा यादगार है ना। काली देवी शिव बाबा जो यादगार थोड़ी आहे। शिव बाबा जो असां में शक्ति भरे, उन शक्ति सां जो असां माया ते विजय प्राप्त कई। शिव बाबा जी शक्ति खे स्वयं में धारण करे जो असां माया ते विजय प्राप्त कई, उन जो रूप काली देवी है। असुरनि ते चई न असुरनि जो नाश कई, आसुरी दृष्टि वृत्ति वारनि ते। त जीअं हर दुनिया में जो भी देवी देवताउनि जा रूप आहिनि, जो बि आहे कंहिंजा यादगार आहे। ये असांजो बाबा आहिनि। बाबा त सभु गुण शक्तियूं बाबा जी आहिनि, लेकिन बाबा उन्हनि द्वारा असांखे ठाहियो अथई, असांजो साक्षात्कार ॿियनि खे करायो अथई, त उहे यादगार रूप में तव्हांजा आहिनि। तॾहिं बाबा चईंदा आहिनि न कि मुंहिंजी त सिर्फ़ु हिक ई रूप में पूजा थींदी, तव्हांजी त सालिग्रामनि जे रूप में बि पूजा थींदी आहे ऐं देवी देवताउनि जे रूप में बि पूजा थींदी आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।